सिंध हारी कमेटी तरफ़ां हारी हलचल जे मुतहरिक अॻुवाण कामिर रमज़ान ख़ासकली जी 3 वरसी जे मौक़े ते हैदराबाद प्रेस क्लब हॉल में पाणी कॉन्फ्रेंस मुनक़द कई वई, जंहिंमें सियासी समाजी शख़्सियतनि, वकीलनि, सहाफ़ियुनि शिरकत कई। उन मौक़े ते सिंध हारी कमेटी जे सदर समर हैदर जतोई, जीअं सिंध क़ौमी पार्टी जे चेयरमैन नवाज़ ख़ान ज़ौहर, अवामी मरकज़ पार्टी जे वफ़ाक़ी सेक्रेटरी बख़्शल थल्लो, प्रोफेसर मुश्ताक मीराणी ऐं ॿियनि ॻाल्हाईंदे चयो त कामिर रमज़ान ख़ासकली हारी हलचल जो वॾो किरदारु हो। संदसि कयल जदोजहद खे सुर्ख़ सलाम पेश कयूं था। अॼु सिंध ॾुखे दौर मां गुज़रे पई। सिंधू दरिया मां 6 केनाल कढे सिंधू दरिया खे सुकाइण जी साज़िश कई पई वञे त ॿिए तरफ़ सिंध जूं ज़मीनूं ऐं वसीलनि जी फुलट कई पई वञे, जेका सिंधी क़ौम ख़िलाफ़ु हिकु वॾी साज़िश आहे। सिंध जे हारियुनि पोरियतनि ऐं सियासी पार्टियुनि खे गॾिजी पंजाब ऐं फ़ौजी साम्राज्यत टोले ख़िलाफ़ु ड्रिगी जदोजहद करणी पवंदी, तॾहिं पाण इन साज़िशी टोले खे शिकस्त ॾेई सघंदासीं। जॾहिं त प्रोग्राम जी कार्रवाई सिंध हारी कमेटी जी अॻुवाण अहमद नवाज़ इनकलाबी हलाई। सिंधु ते कैनाल, सिंधु ते कैनाल, सिंध हारी कमेटी अॼु जो जेको आहे उहो स्पेशल जेको आहे एडिशन कढियो आहे कामिर रमज़ान ख़ासकली जे हवाले सां। असां ॿिन्हिनि इदारनि जा जेको आहे उहो शुक्रगुज़ार आहियूं ऐं हिन प्रोग्राम जी कार्रवाई खे अॻिते वधाईंदे आउं हींअर गुज़ारिश कंदुसि सिंध हारी कमेटी जो मरकज़ी सदर कामिर समर हैदर जतोई अचे अवां सां मुखातिब थिए। भरियो भल क़ैद खाननि खे, कयो काबू जवाननि खे, मारायो महिरबाननि खे, निहारियो नुक्तेदाननि खे, ज़मीनूं ॾियो वॾेरनि खे, कढो हारी किसाननि खे, हलायो कारखाननि खे, त पाकिस्तान ज़िंदाबाद। अॼु कामरेड मोहम्मद रमज़ान ख़ासकली जी 3 वरसी जे मौक़े ते ऐं पाणी कॉन्फ्रेंस में जेके पार्टी जा सरबराह साफ़ी भाउरो अदीब दानिश्वर ते आया, मां उनखे दिलि जी गहराइयुनि सां इहो चवंदुमि त तव्हांखे जस हुजे जो अॼु कामिर रमज़ान ख़ासकली जी वरसी ऐं पाणी कॉन्फ्रेंस में पाण ते सभु शरीक थिया आहिनि। कामरेड रमज़ान ख़ासकली खां वठी ऐं बाबा सिंध कामिर हैदर बख़्श जतोई खां वठी ऐं कामिर जाम साकी खां वठी रसूल बख़्श पली जे मोहम्मद इब्राहिम जोयो ऐं असांजी जेका तरबियत थी घर में, उहा सिंध ऐं धरती ऐं ग़रीब हारी ऐं पोरियतनि सां मोहबत जो लॻापो रहियो। असां जेका सिंध हारी कमेटी बाबा सिंध कामिर हैदर बख़्श जतोई सां गॾु जेके उन ज़माने जा वर्कर हुआ, कामिर मोहम्मद रमज़ान ख़ासकली जहिड़ा, कामिर गुलाम रसूल सेते जहिड़ा, साले बिलू जहिड़ा, ऐं जेका कामिर सां गॾु टीम हुई, उन टीम सिंध खे अचीवमेंटूं ॾिनियूं। 1950 वारी जेका तहरीक हुई, अधु बटे जी तहरीक, उहा का मामूली तहरीक न हुई। उहा वडेर के निज़ाम, जागीरदारी निज़ाम, सरदारी निज़ाम जे ख़िलाफ़ हुई। 75 सालनि खां वठी पंजाब साम्राज्य सिंध धरती सां ज़ुल्म कंदो पियो अचे। कॾहिं 6 किनालनि जे एवज़, केॾीमहिल भाषा डैम जे नाले, केॾीमहिल काराबाग डैम जे नाले, पर उनखे ख़बर ई न आहे त सिंधी माण्हू, सिंध जो शहूर ऐं सिंध धरती जेका आहे उहा अमन जी धरती त ज़रूर रही आहे, पर पंहिंजे हक़ कटाइण जे लाइ पहिरीं औरत शहीद माई बख्तावर बि सिंध हारी कमेटी वरपियाणी जे वडेरे सां जंग जोटे शहादत ॾिनो। कॾहिं बि 7 करोड़ सिंध जा माण्हू 6 केनाल क़बूल न कंदा। ऐं असां हिन रियासत खे ॿुधाइण चाहियूं था ऐं हिन एस्टेब्लिशमेंट खे ॿुधाइण चाहियूं था
जे तव्हां 6 केनालनि जो ऐलान वापसि न वरितो त हिनखे मुल्क खे ठाहिण वारा बि असां ई आहियूं ऐं पोइ थी सघे थो ढाइण वारा बि असां ई आहियूं। जिते इंसाफ़ नाहे मिलंदो तो मुल्क नाहे हली सघंदो। ही 6 केनाल वॾे में वॾो नुक़सान सिंध जे हारियुनि जो आहे। 80% ही मुल्क ज़राअत ते हले थो। अॼु हारियुनि जो हशर छा आहे तव्हांजे साम्हूं आहे। पुछड़ी जा इलाइक़ा अॼु बि सुकनि पिया, अॼु बि हुते जा हारी रोइनि पिया ऐं जिन इलाइक़नि में फसल थिए पियो उन्हनि इलाइक़नि में फसलुनि जा रेट न पिया ॾिना वञनि ऐं हारी ऐं मज़दूर वीचारा जेको प्योरो कनि पिया उहे हिकिड़े वक़्त जी मानी न पिया खाई सघनि। ॿी तव्हांखे बाबा सिंध हैदर बख़्श जतोई जी तहरीक ॿुधायां। जॾहिं कोटली बैराज सखर बैराज जूं ज़मीनूं उन दौर जी मिल्टी खे ॾिनियूं पिए वयूं त उहे बि बाबा सिंध हैदर बख़्श जतोई सिंध जे हारियुनि खे वठी ॾिनियूं। इहा 52,000 एकड़ ज़मीन सिंध जी तव्हां कहिड़े नाले ते मल्टीनेशनल कंपनियुनि खे था ॾियो? इहा सिंध जी ज़मीन आहे, सिंध जे माण्हुनि खे मिली वई। अॼु खां वठी वॾेरो जागीरदार सरमाएदार 75 सालनि खां वठी सिंध सां गदारी कंदो पियो अचे ऐं अॼु बि गदारी पियो करे 2025 अची वियो आहे पर को पाणी ते ॻाल्हाइण जे लाइ तयारु न आहे। चूंडियल नुमाइंदा स्टेटमेंटूं ॾियनि था त असांखे केनाल क़बूल न आहिनि और वञा ताईं त रोडनि रस्तनि ते को वॾेरो जागीरदार नवाब कंहिं दोस्त चए थो ज़मीनूं त उन्हनि वटि खणियूं आहिनि, जागीरूं त उन्हनि वटि खणियूं आहिनि पर इक़्तिदार जे नशे में ऐं 45 फार्म खे छॾे 47 फार्म खे उन्हनि खटाए अची विहारे छॾियो आहे त हीअं कंधु झुकियो पियो आहे। केनाल वञनि, सिंध जूं ज़मीनूं वञनि, कारूंझर जबल वञे, थर वञे, कीझर वञे, सभु शइ वञे पर हुते ॻाल्हाए नथा सघनि छो जो हुननि जी पैदावार आहे। जे बाबा सिंध हैदर बख़्श जतोई पली जो साहब जाम साकी जहिड़ा असेंबलियुनि में हुजनि हा त बदकिस्मती आहे न थी आहे सिंध सां जेका थिए पई। ही 6 केनालनि जो मसइलो सिंध जे जियापे मरण जीअण जो मसइलो आहे। हिन में कंहिं कामेड चयो त पंहिंजी नियाणियुनि खे पंहिंजे बचनि खे हर शइ खे निकिरणो पवंदो ऐं केनालनि खे रद्द कराइणो पवंदो। हिकु मामूली मश्करी न आहे। जहिड़ी केॾी महिल सिंध ऐं बलोचिस्तान सां मश्करी पई थिए ऐं उन में पंहिंजा वॾेरा चूंडियल नुमाइंदा पंजाब सां मिलियल आहिनि ऐं मिली भगत में इहे ऐलान पिया थियनि। को बि तव्हां ॾिसो, को बि वॾेरो, को बि जागीरदार, को बि पीर मीर धरती सां इश्क में न आहे। हुनखे रुगो माल खपे, हुनखे रुगो पैसो खपे, हुनखे धरती प्यारी न आहे ऐं हिननि खे रुगो महलनि में वेही ऐं ऐश इशरत करणियूं आहे। सिंध जे वजूद खे ख़तरो आहे। तंहिंजे ई करे त हबीब जालिब चयो आहे खाक में मिल गए नगीने लोग हुक्मरान बन गए कमीने लोग। हाणे कंहिंखां इंसाफ़ घुरियूं, कंहिंसां ॻाल्हायूं? जॾहिं हुक्मरान ई कमीना हुजनि त उन्हनि सां छा ॻाल्हाइजे? का शइ सिंध जी महफ़ूज़ न आहे। सिंध जी तालीम खे हथ सां ॿेड़ो ॿोड़ियो वियो आहे। ठाड़ियल कल्चर हथ सां पैदा कई वई आहे। जॾहिं 1 यूनिट टूटो उन खां पोइ जेके मुआइदा थिया उन मुआइदे ते बि न हलिया। जेके बि ज़ुल्म थींदा पिया अचनि धरती सां ज़ुल्म पिया कंदा अचनि। पंजाब सम्झे थो त सिंध धरती खे आउं खाई वेंदमि, सभिनी खे खाई ॾिसंदमि पर हुनखे इहा ख़बर ई न आहे त असां संजीदा आहियूं।
असां पंहिंजो दरियाव बचाइण सघूं था, असां पंहिंजा वसाइल बचाया बि आहिनि। बिटो मकानी निज़ाम बि नई हुकूमत ऐलान कयो, पोइ उन्हनि खे वापसि वठिणो पियो। कालाबाग डैम बि नवाज शरीफ वारे दौर में ऐलान थियो, उहो वापसि वरितो वियो। त ही 6 केनाल बि हिननि खे वापसि वठिणा पवंदा। जे असांखे कुर्बानी ॾियणी पई त असां कुर्बानी बि ॾींदासीं, जे असांखे शहादतूं ॾियणियूं पयूं शहादतूं ॾींदासीं। पर 6 केनाल असांजो जियापो आहे। असां हिन सिंधू दरिया में जेका वारी पई उॾामे, इहो असांजे दिलि ते जेॾीमहिल गुज़रूं था त असांजी रग रग रोए थी। छा सिंधू दरिया हो, छा हुन जूं छोलियूं हुयूं, ऐं छा हुन सां हुक्मराननि असर कयो आहे। केतिरो बर्दाश्त कंदासीं, केतिरो ज़ुल्म कंदा असां सां। हाणे त बर्दाश्त जूं हदूं बि क्रॉस थी वियूं आहिनि। वेड़ करणी पवंदी। इनकलाब तॾहिं ईंदो जॾहिं संजीदा सियासत हुजणु खपे। गॾु थियणु हलिणो पवंदो, हिकिड़े नुक़्ते ते वेहणो पवंदो, पंहिंजूं अनाऊं छॾणियूं पवंदियूं, सिंध खे अॻियां रखिणो पवंदो, सिंधू दरिया खे अॻियां रखिणो पवंदो। जेतिरे ताईं पाण गॾियल जिदोजहद न कंदासीं त पाण फातेह न थींदासीं। ऐं हींअर ताईं चोलिस्तान केनाल जो कमु अञा ताईं स्टार्ट लॻो पियो आहे। बेरिया टाउन DHA कमांडो सिटी जो कमु जारी लॻो पियो आहे। मां त हैरान आहियां, हिन 2025 जे दौर में जॾहिं हेतिरी मीडिया हूंदे, एतिरा वसाइल हूंदे, पाण पंहिंजी धरती न पिया बचाए सघूं। पोइ जस त उन्हनि कामरेडनि खे हुजे जंहिं दौर में न मीडिया हुई न सोशल मीडिया हुई। ऐं हुन दौर में जॾहिं उन्हनि असेंबलियुनि जा घेराव कया त उन्हनि खे केतिरी मुश्किलातूं आयूं हूंदियूं साम्हूं, केतिरियूं ॾुखियाइयूं आयूं हूंदियूं, त बि पंहिंजा मसइला हल करे आया। छो जो हुन दौर जा लीडर सचा हुआ। लीडर सचा हुआ त वर्कर बि सचा हुआ। असांखे ॿुधाईंदा हुआ वालिद साहब वारा, जेके काम ॾींदा पंहिंजी बसर मानी पंहिंजे खीसे में खणी ईंदा। एतिरी उन्हनि में माना संजीदगी हूंदी हुई। ऐं हू पंहिंजे धरती अज़म खे अॻियां रखंदा हुआ, पंहिंजी अनाउनि खे छॾे ॾींदा हुआ। पहिरीं चवंदा धरती असांजी माउ आहे, उनखे बचायो। अॼु पाण अनाऊं न पिया छॾियूं। को चवे थो मां, को चवे थो मां, को मां, को मां। पंहिंजे मसइलनि जे लाइ सभु निकिरनि था। इलेक्शन में वोट वठण जे लाइ सभु वॾेरा दरनि ते वञनि था। पर जॾहिं केनालनि जी ॻाल्हि थी थिए, जॾहिं धरती माउ जी ॻाल्हि थी थिए, जॾहिं धरती जे वसाइलनि जी ॻाल्हि थी थिए, त को वॾेरो, को जागीरदार, को पीर मीर तव्हां वटि नथो अचे त बाबा महिरबानी करे धरती बचाइण जे लाइ निकिरो। पीपुल्स पार्टी ऐं चूंडियल नुमाइंदा सिंध धरती सां जेको दुश्मनी कनि पिया पंजाब सां मिली, उहो सिंध जा माण्हू उन्हनि खे कॾहिं बि माफ़ न कंदा। अॼु को जेको ही प्रोग्राम आहे, इहो वाज़े ऐलान करे चुको आहे त बाबा सिंध जा 7 करोड़ माण्हू सिंधू दरिया ते केनाल क़बूल न कंदा। कबीर चयो, हमने तो अपना घर जलाया, हाथ न किया पलीत, जो अपना घर जलाए चले हमारे साथ। हाणे पंहिंजा घर जलायो, निकिरो सिंध जे हारनि, मज़दूरनि, वकीलनि, दानिशवरनि खे सभिनी खे हिकिड़े प्लेटफॉर्म ते गॾु थी ऐं वाज़े इहो पैगाम ॾियणो पवंदो पंजाब खे त बाबा वाज़े ऐलान कर, जे हथु नथो खणी त पोइ रोड रस्ता जाम हुजनि, मरण घड़ी ताईं उतां न उथंदासीं जेतिरे ताईं 6 केनालनि जो ऐलान वापसि न वरितो वेंदो। सिंध हारी कमेटी पहिरीं बि मुंहुं ॾींदी आई आहे हिन दौरनि खे। हींअर बि असां एस्टेब्लिशमेंट खे ॿुधाइण था चाहियूं त असां चुप करे न वेंदासीं। 6 केनाल सिंध जे माण्हुनि जो जियापे जो ऐलान आहे। असां कॾहिं बि सिंधू दरिया ते 6 केनाल क़बूल न कंदासीं। गुज़ारिश कंदसि नामियारे दानिश्वर कॉम्प्रेस अॻवान GS क़ौमी पार्टी जे चेयरमैन मोहतरम नवाज़ खान ज़ौर खे तो वचन मां मुखातिब थियनि। दरिया अंदर जा दहशत आ,
दरिया अंदर जा दहशत आ हिकड़ी क़यामत थी वेंदी तू मां तुरगो हिन सिंधु ते का लहर उभारे वेंदासीं कंहिं लाइ तकी थो कंदी तां बि ॿेड़ी मूर न अचणी आ जे तुंब अची वियो वणजारा तोखे पुकारे वेंदासीं। पाणी कॉन्फ्रेंस ऐं कामरेड रमज़ान ख़ासकेली जी वरसी हारी कमेटी ॿिन्ही खे गॾायो आहे। आउं चवंदो आहियां त जेको बि माण्हू हिन दुनिया मां हलियो वियो आहे उहो शहीद थी वियो हुजे या ज़िंदगी जे आदर्शनि जे सफ़र में हलंदे पंहिंजो वक़्तु पूरो करे वियो हुजे कहिड़ी बि शिकिल में मौत जी शिकिल कॾहिं कॾहिं अहम न आहे हूंदी जदोजहद ऐं ज़िंदगी जो किरदारु अहम हूंदो आहे त उन्हनि माण्हुनि खे यादि करण जो जेकॾहिं को बहितरीनु तरीक़ो आहे ख़ूबसूरत तरीक़ो आहे मौसर तरीक़ो आहे त उहो इहो आहे त उन्हनि माण्हुनि जा जेके ख़्याल हुआ जेके आदर्श हुआ जेके मक़सद हुआ जेका जदोजहद हुई उन्हनि खे न रुॻो उन्हनि खे यादि कजे पर उनखे अॻिते वधाइण जे लाइ पंहिंजो किरदारु अदा कजे। सो दोस्तनि इहो तमामु भलो कमु कयो आहे त कामरेड रमज़ान ख़ासकेली जी वरसी जे मौक़े ते कामरेड हिकिड़ो आदर्शी इंसान हो असांजे दोस्त गुलाम सिंह ख़ासकेली जो वालिद साहब हो पर उनजी सुञाणप इहा न आहे त गुलाम सिंह जो वालिद साहब हो गुलाम सिंह जी सुञाणप इहा आहे त कामरेड रमज़ान जो पुटु आहे। कामरेड रमज़ान जी सुञाणप इहा त हिकिड़ो आदर्शी इंसान हो जंहिं जदोजहद खे ज़िंदगी जे मुख़्तलिफ़ ॾाकनि ते मुख़्तलिफ़ मरहलनि ते उहो पंहिंजे वतन सां पंहिंजे तबिके सां पंहिंजनि हारियुनि सां पंहिंजी क़ौम सां गॾु बीठो रहियो पंहिंजनि माण्हुनि सां गॾु बीठो रहियो उन जे लाइ पंहिंजी हयाती जेका आहे ज़िंदगी जेका आहे सा अर्पे छॾी ऐं उन खे यादि करण जे मौक़े ते पाणी कॉन्फ्रेंस कोठाइण हिकिड़ो सुठो ऐं आउं सम्झां थो ख़ुशियाईंद ॻाल्हि आहे जो माण्हू खे यादि कजे ऐं कंहिं मक़सद सां यादि कजे। पाणी जो मामिलो तमामु सादी ॻाल्हि आहे त पाणी ज़िंदगी आहे पाणी जे न हुजण सां ज़िंदगी जेका पैदा थी वियो आहे पाणी जे करे पैदा थी आहे ऐं ज़िंदगी जेका इर्तिका कई आहे जेका अॻिते वधी आहे इंसान मौजूदा शिकिल में जेको पहुतो आहे जेकॾहिं पाणी न हूंदो त इंसानी वजूद बरक़रार न रही सघंदो ऐं को बि जीव का बि जीवत जेका असां धरती ते सलामत न रही सघे थी सघे थो हिन काइनात ते रंगो भू में के सयारा के ग्रह अहिड़ा हुजनि जेके धरती खां वधीक रंगदार हुजनि ख़ूबसूरत हुजनि ऐं वधीक जेको सो मैदनियातनि सां ऐं मिल्कियतनि सां हीरनि ऐं जवाहरनि सां मालामाल हुजनि पर ज़िंदगी खे जेका सभिनी ते मथमराई आहे जेका अफ़ज़लियत आहे उहा इहा आहे त धरती ते पाणी मौजूदु आहे जंहिंजे करे ज़िंदगी ते धरती मौजूदु आहे ज़िंदगी जो हुजणु ऐं पाणी जो हुजणु धरती जी अफ़ज़लियत आहे उनजी मथमराइप आहे उनजी अज़मत आहे ऐं जॾहिं के क़ुवतूं के हुक्मरान ऐं बालादस्त तबिका या क़ौमूं दरियाहनि खे रोकण जी ॻाल्हि थियूं कनि तॾहिं हू ज़िंदगी जी फ़नायत जी ॻाल्हि थियूं दरिया खे रोकण वारो माण्हू जेको बि आहे उहो ज़िंदगी जो नुमाइंदो न आहे उहो मौत जो नुमाइंदो आहे उहो हयाती जी तबाही जो नुमाइंदो उहो धरती जी तबाही जो ऐं दुनिया खे उन्हनि माण्हुनि अॻिते वधायो आहे जेके ज़िंदगी जा नुमाइंदा आहिनि जेके हयात जा नुमाइंदा आहिनि जेके पंहिंजनि क़ौमनि पंहिंजनि मुल्कनि खे ॿियनि क़ौमनि जी तबाही जे बुनियाद ते नथा ॾियनि पर को एग्ज़िस्टेंस जे बुनियाद ते गॾियल बक़ाए बाहिमी जे बुनियाद ते ॾियनि था ऐं उन ई अंदाज़ सां अॻिते वधाइण जी ॻाल्हि सिंधु दरिया खे जेके ख़तरा आहिनि उनमें मुंहिंजो ख़्यालु आहे त पाण खे शयुनि खे अलॻि अलॻि करे न खणणु खपे मिसाल तौरु 6 कैनालनि वारो मामिलो आहे त इहो 6 कैनालनि वारो मामिलो महज़ 6 कैनालनि जो मामिलो न आहे इहो डेमनि जी अदावत सां ॻंढियल मामिलो आहे जेतोणीकि कालाबाग डेम ठाहिण जो हिन खे वॾो शौक़ु हो पर सिंधियुनि जी जदोजहद पठाणनि जी जदोजहद ऐं पोइ वरी हिननि खे कर्ज़ न मिलण जे करे कालाबाग डेम वक़्तु सिर या पंहिंजे रिथियल मुदे तौरु न ठाहे सघिया पर डेमनि जे लाइ हुनजी दिलि जेका आहे सा हमेशह हप झप पई कंदी आहे हमेशह पंजाबी चाहींदा आहिनि त दरिया ते डेम ठाहिजनि डेम इन करे ठाहिजनि त दरिया ते कब्ज़ो कजे दरिया ते कब्ज़ो जंहिं सूरत में करे सघे थो उन सूरत में जेके रिथाऊं आणण जे लाइ हर वक़्तु तयारु आहे
जेकॾहिं जॾहिं हिन भाषा डैम जो ऐलान कयो त भाषा डैम था ठाहियूं ग़ालिबन 2018 में जॾहिं नए सिरे सां जेतोणीकि भाषा डैम जो हिकिड़ो इफ़्तिताह जेको जनरल मुशर्रफ 2006 में कयो। वरी ॿियो इफ़्तिताह भाषा डैम जो जेको आहे सो गिलानी कयो जॾहिं पीपल्स पार्टी जो वज़ीर आज़म हो गिलानी साहब उन ई वञी जेको सो उते इफ़्तिताह कयो हिकिड़ी। ऐं पोइ वरी जॾहिं इमरान आयो त इमरान बि नए सिरे सां चयो त जेको असां भाषा डैम बि ठाहियूं था। ऐं हिकिड़ो जज साहब त वरी डैमनि जो तमामु वॾो जेको सो डैमनि जे इश्क में मुब्तला हो ख़फ़्त में मुब्तला हो त सिंधू जे इंच इंच ते डैम ठाहींदासीं। त हिननि जॾहिं भाषा डैम जो ऐलान कयो त बदकिस्मती सां सिंध जा कुझु सियासतदान कुझु सहाफ़ी कुझु सिविल सोसाइटी जा दोस्त ऐं कुझु आबादगार तंज़ीमूं ऐं वरी कुझु पाणी माहिर उहे भाषा डैम जी हिमायत में असां जीअं सिंध क़ौमी पार्टी पारां ठठे में पाणी कॉन्फ्रेंस को ठाही मुश्ताक साहब हुन में मौजूदु हो। उनमें हिकिड़ो पाणी माहिर आयो मूंखे चई आयो तव्हांजे सॾ ते ज़रूरु आहियां पर आउं रुॻो सिंध बैराज जो मुखालिफ़ आहियां भाषा डैम जो हामी आहियां। मां चयो भई सिंध बैराज में जेको सिंधु दरिया जी तबाही जी रिथा आहे पर भाषा डैम सिंधु दरिया जी तबाही जी रिथा आहे। ऐं भाषा डैम त कालाबाग डैम खां वॾो डैम आहे। कालाबाग डैम जी जेका पाणी ज़ख़ीरो करण जी गुंजाइश आहे उहा 6.1 मिलियन एकड़ गुंजाइश आहे। भाषा डैम जी पाणी गॾु करण जी जेका ज़ख़ीरे करण जी जेका गुंजाइश आहे उहा 6.8 मिलियन एकड़ फुट आहे। हालांकि भाषा डैम लाइ ईअं था चऊं इहो रन ऑफ रिवर हूंदो उहो जेको जो रिज़र्वायर न हूंदो पर जंहिं अंदाज़ सां हुनखे ठाहींदा उहो बि हिकिड़ो रिज़र्वायर हूंदो जो 210 चौरस फुटनि ताईं जेको आहे किलोमीटरनि ताईं जेको 210 किलोमीटरनि ताईं पाणी दरिया में भरा कंदो। ॿिन्ही पासे वॾा जबल ऐं नाविया साइड ॾिसी आयो ॿिन्ही पासे वॾा जबल ऐं रायकोट पुल जेका आहे उन खां बि पाणी अॻिते टिपी वेंदो उहा पुल बुॾी वेंदी 110 किलोमीटरनि ताईं शहर आहे कुराक्रम जेका उहा बुॾी त हिकिड़ो रिज़र्वायर उन खे जेको रन ऑफ रिवर जेको डैम चई जेको ठाहिण जी कोशिशि था कनि। ऐं सम्झां थो त कैनालनि वारियूं जेके रिथाऊं आहिनि उहे बि डैमनि सां लॻा पिया आहिनि जो हिकिड़े पासे डैम ठहियलु हूंदा। मिसाल तौरु वॾे में वॾो कैनाल जेको आहे उहो आहे चोलिस्तान कैनाल चोलिस्तान फीडर कैनाल उहो निकिरे थो पंहिंजो जेको जो आख़िरी दरिया आहे उतां ऐं उहो दरिया जेको आहे भई 60 वारे मुआदे तौरु 3 दरिया जेके आहिनि उहे हूंदा इंडिया जे हवाले उभरंदिया 3 दरिया मथियां दरिया जेके आहिनि उहे हूंदा पाकिस्तान जे हवाले। हालांकि हुनमें हिकिड़ी ज़बरदस्त जेका फनी ग़लती आहे फनी ग़लतियुनि खे न चइजे हिकिड़ी ज़बरदस्त ग़लती ऐं नाइंसाफ़ी जेका उहा इहा आहे त सिंध सभ खां वॾी स्टेक होल्डर हुई उहा आहे मुआदे खां ॿाहिरि मुआदो वञी थियो पाकिस्तान ऐं इंडिया जे विच में माना सिख पंजाबी भाइरनि ऐं मुस्लमान पंजाबी भाइरनि जे विच में पंजाबी खीर खंड हुजनि मुस्लमान सिख सभु गॾु बाक़ी ॿियूं क़ौमूं ॿिया मज़हब ॿिया माण्हू हिंदू मुस्लमान ईसाई सिंधी जेके जिन मज़हबनि में विरहायल आहिनि उहे हिकु क़ौम तौरु भले वञी जेको ढंढ जे तरे में पवनि खॾ जे तरे में पवनि जीअं न मरनि उन्हनि सां जेको पंजाबी मुस्लमान जो वास्तो न आहे पंजाबी सिख भाइरनि जो वास्तो न आहे हू ॿई भाइर पाण में ठही विया। क़ौमूं मज़हब जे बुनियाद ते न ठहंदियूं आहिनि क़ौमूं क़ौमी मफ़ादनि जे बुनियादनि ते ठहंदियूं आहिनि कॾहिं कॾहिं क़ौमूं ईअं बि खेॾाड़ कंदियूं आहिनि त ॿिनि रियासतनि जे विच में मुआदा करे पंहिंजा मफ़ाद हासिल करे त हीउ ठहे थो सतलज दरिया ते जेको सभ खां आख़िरी उभरंदियूं दरिया जंहिंमें पाणी कोन्हे ऐं पाणी ईंदो सिंधु दरिया चश्मा जलम लिंक कैनाल जे वसीले पाणी ईंदो उहो जेको सो मुख़्तलिफ़ जायुनि तां थींदो उहो अची पहुचंदो सतलज दरिया जे पंहिंजे सलेमान की हेडवर्क्स ते सलेमान की बैराज ते उतां पाणी खणंदा हिन कैनाल जे ऐं ॿिया जेके कैनाल ठहनि था उहे बि कैनाल जेके आहिनि से सिंधु ते ऐं जेकॾहिं सिंध में को कैनाल अचे थो उहो सिंधियुनि जे लाइ न जेतोणीकि मूंखे इंते बि एतिराज़ आहे जेकॾहिं उन सिंधियुनि जूं ज़मीनूं आबाद थियनि ऐं चवां थो त दरिया ते हिकिड़ो बि कट हिकिड़ो बि कैनाल हिकिड़ो बि बैराज हिकिड़ो बि डैम असांजे लाइ क़ाबिल क़बूल न आहे जो हाणे मामिलो रुॻो पंजाब ऐं सिंध जे विच में पाणी जी विरासत जो मामिलो न आहे हाणे मामिलो ख़ुदि दरिया जे पंहिंजे वजूद जो आहे। हे दरियाई वजूद दरिया जे फितरी वहकिरे जो सुवालु आहे माहौलियात जो सुवालु आहे इको सिस्टम जो सुवालु आहे बायोडाइवर्सिटी जो सुवालु आहे छोड़ जे डेल्टा जे बचाव जो सुवालु आहे ऐं उन खां अॻिते सॼी सारी हिकिड़ी क़ौम ऐं दरिया सां लाॻापियल हिकिड़ी तहज़ीब
ऐं दरिया सां लाॻापियल जेका बि जीवत आहे उन समूरी जीवत जी ज़िंदगी जो सुवाल आहे। तंहिंजे करे दरिया खे जेको हर सूरत में बचणु घुरिजे। ईअं न त दरिया मां ठीकु आहे, दरिया मां भई उन मां ज़राअत थींदी आहे। जीअं आउं चवंदो त माण्हू हिकिड़ी रत जी थैली ॾींदो, ॿ रत जूं थैलियूं ॾींदो त उनखे कुझु कोन थींदो, थोरो खणी चकर बकर ईंदो, जूस पीअंदो, सही थी वेंदो। पर जेकॾहिं माण्हू मां सॼो रत वही वञे या सॼो रत कढी वञे त माण्हू मरी पियो। दरिया बि इंसानी वजूद वांगुरु हुनजो हिकिड़ो सॼो सारो वजूद हुनजो हिकिड़ो सिरिश्तो आहे। जेकॾहिं महदूद पाणी जो इस्तेमालु इंसानी ज़रूरतनि जे लाइ, ज़राअत जे लाइ कबो त दरिया बि बचंदो। पर जेकॾहिं कंहिं दरिया खे सुकाए छॾिजे, उनखे डेड रिवर में बदिलाइण जी कोशिशि कजे, ऐं इन ॻाल्हि सां मुतफ़िक़ आहियां त सिंधु दरिया डाइंग रिवर आहे, डेड रिवर अञा न आहे थियो। उनखे बचाइण पंहिंजी जेका असां सभ खां वधीक ज़िमेदारी आहे। जेकॾहिं पाण दरिया बचाए था वञूं त पाण पंहिंजो क़ौमी वजूद बचाए वेंदासीं। दरिया नथा बचायूं त हिकु क़ौम तौरु पाण शिकस्त खाई वेंदासीं, हिकु क़ौम तौरु पाण ज़िंदा न रही सघंदासीं, पंहिंजो वजूद न बचाए सघंदासीं। ऐं दरिया जी अहमियत जेका आहे सा एॾी वॾी आहे जो आउं सम्झां थो त उते केतिरा ई किताब लिखी सघजनि था। अंग्रेज़नि उते ॾाढो सुठो लिखियो आहे। हिकिड़े अंग्रेज़ चयो त सिंधु दरिया पंहिंजे वजूद में बिज़ाते ख़ुदि हिकिड़ी वॾी हासिलात आहे। कंहिं लिखियो त सिंधु दरिया जेको सो ख़ुदि हिकिड़ी साइंस आहे। दरिया जेके हुनजो साइंसी अंदाज़ में मुतालो कजे त उहे ख़ुदि हिकिड़ी साइंस आहे। त अहिड़े तरीक़े सां दरिया जी अहमियत आहे। पाण खे दरिया जे लाइ घण तरफ़ी जदोजहद करणी पवंदी। रुगो कैनालनि जी मुखालफ़त काफ़ी न आहे। कैनालनि ऐं डेमनि खे गॾे खणण जी ज़रूरत आहे। सिंधु दरिया ते असांखे को बि डेम क़बूल न आहे। सिंधु दरिया ते असांखे को बि कैनाल क़बूल न आहे। ऐं इहो मामिलो जेको आहे सो सिंध जे ज़मीननि जे मामले सां बि ॻंढियल आहे। सिंध जूं ज़मीनूं जेके कारपोरेट ग्रीन पाकिस्तान इनिशिएटिव जे हवाले सां हू ॾियणु पंहिंजो अख़बारूं लिखनि थियूं त ख़ानगी कंपनी खे आहे, या के दोस्त चवंदा ख़ानगी कंपनी। बाबा छाजी ख़ानगी कंपनी? असांजी सिंधी फ़ौजी कंपनी आहे ग्रीन पाकिस्तान इनिशिएटिव। त उन जी मुखालफ़त ज़रूरी आहे। मामलनि खे मामला हिक ॿिए सां ॻंढियल आहिनि, उनखे ॻंढे खणण जी ज़रूरत आहे, गॾाए खणण जी ज़रूरत आहे। जेकॾहिं उहे गॾाए खणंदासीं त सम्झां थो त पाण कामयाबु थींदासीं, ऐं यकीनन पाण कामयाबु थींदासीं। डेमनि जे सुवाल ते हिकिड़ी ॿी शइ बि आहे, उहा पाण खे खणणु घुरिजे। त रुगो सिंधु दरिया ते न, सिंधु दरिया जूं बि जेके भरतूं नदियूं आहिनि, सिंधु दरिया जो जेको थाल आहे, तास आहे, जेको इंडस बेसिन आहे, उन सॼे बेसिन खे बचाइण जी ज़रूरत आहे। चाइना जेको डेम थो ठाहे शेकवान ही ते, उन खे बचाइण जी ज़रूरत आहे। सिंधु दरिया ते चाइना डेम थो ठाहे। सिंधु दरिया जी वॾे में वॾी भरतू नदी आहे काबिल नदी। 18 मिलियन एकड़ फुट खां 22 मिलियन एकड़ फुट सालियानो उहा पाणी ॾे थी अटक वटा सिंधु दरिया, जंहिंमें ॿियूं नदियूं जेके आहिनि, कुनड़ दरिया बि उन में थो अची पए, ऐं सवात दरिया बि उन में अची थो पए, गोमल नदी बि उन में अची थी पए। उहे सभु पाणी जेके आहिनि से गॾिजी अची अटक वटा काबिल नदी जे वसीले सिंधु दरिया में किरनि था, उन में छोड़ था कनि। त उन ते शहतूत डेम थो ठाहे काबिल वटि। अफ़गानिस्तान, पाण खे अफ़गानिस्तान जे मामले ते बि ॻाल्हाइणो आहे त उनखे को बि हक़ न आहे त सिंधु दरिया ते डेम ठाहे। चाइना खे को बि हक़ न आहे त सिंधु दरिया ते डेम ठाहे। हितां वारा हुकुमरान हराम को बिड़क बि ॿोली नथा ॻाल्हाइनि, नथा एहतिजाज कनि चाइना सां, नथा एहतिजाज कनि अफ़गानिस्तान सां। सिंध जो जागीरदार, पंजाब जो सरमाएदार, चीनी साम्राज्य ऐं भरपासे जूं ॿियूं कुवतूं सभु गॾिजी सिंधु दरिया ते कब्ज़ो करण थियूं घुरनि। ऐं सिंधु दरिया खे उन कब्ज़े खां बचाइण जे लाइ न पंजाबी ॻाल्हाईंदो, न ॿियो को ॻाल्हाईंदो, सिंधियुनि खे ॻाल्हाइणो। हिकु क़ौम तौरु पाण खे आवाज़ु उथारणो आहे। ऐं हीअ जदोजहद जेका आहे, ऐं हिननि टेक्निकल आराम पाई इहा कई आहे त मिसाल तौरु कालाबाग डेम जा पठाण मुखालिफ़ हुआ, हाणे कच्छी कैनाल थो निकिरे, अदा हेॾा रेणी कैनाल थो निकिरे, अदा होॾा जेको चश्मा राइट कैनाल थो निकिरे। माना पठाणनि खे बि थोरो थोरो राज़ी कयो, बलोचनि खे बि थोरो थोरो राज़ी कयो। बाक़ी सभु शयूं पंजाब खणी वञे, नुक़सानु सॼो जेको सिंधियुनि जे ऐं सिंधु दरिया जे ॻिची। तंहिंजे करे पाण खे दानिशमंदी सां, मुस्तक़िल मिज़ाजी सां ऐं बिल्कुलु सगारे अंदाज़ सां, मौसर अंदाज़ सां सिंधु दरिया खे बचाइण लाइ जदोजहद करण जी ज़रूरत आहे। जदोजहद कामयाबी जो कुंजी न आहे, यकीनी नतीजो आहे। उहा यकीनी सबबु आहे, उहा कामयाबी जे नतीजे खे जनमु ॾींदी आहे। तंहिंजे करे जदोजहद कंदासीं त यकीनन पाण कामयाबु थींदासीं।
पाण कामयाब थिया आहियूं, पाण हुकुमरान खे झुकायो आहे कुझु मामलनि ते। मिसाल तौर ॿिटे निज़ाम जो मामिलो हुजे, बेटनि जो मामिलो हुजे, कालाबाग डैम जो मामिलो हुजे, सिंधियुनि जॾहिं बि क़ौमी जदोजहद कई आहे, मुतफ़िक़ा अंदाज़ में या मौसर अंदाज़ में जदोजहद कई आहे, पाण कामयाब थिया आहियूं, हाणे बि कामयाब थींदासीं। मूं इन जे करे बि चयो कि साईं खे मूंखे जल्दी घुराए जो मूंखे वञिणो हो, आउं ईंदो घटि आहियां विच मां उथी, जो असांजो दोस्त हो, भाउ हो, अज़ीज़ हो, माजिद अली ज़ौहर हिते हैदराबाद जो आहे। सो उन जो इंतकाल थी वियो, मूंखे उन लाइ गांधी थियणु वञिणो आहे, 3 वॻे उन जो जनाज़ो आहे। तंहिंजे करे आउं तव्हां खां इजाज़त वठंदुसि ऐं पाण जदोजहदनि में गॾु आहियूं ऐं इंशाअल्लाह जेका हींअर जदोजहद आहे उहा काफ़ी बहितर अंदाज़ में आहे ऐं आउं शइ खे हमेशह उमेद जी निगाह सां ॾिसंदो आहियां। कॾहिं कोई दोस्त लिखंदा आहिनि अदा कैनाल ठाहे वेंदा, अदा मुंहिंजे पीउ जी बादशाह जो ठाहे वेंदा, पाण मरी विया आहियूं जो ठाहे वेंदा। 7 करोड़ माण्हू पंहिंजे जियापे जे मामले ते कंहिं बि क़िस्म जी जेको सो मुसलहत नथा करे सघनि, क़ौम उथंदी जदोजहद कंदी, उन जदोजहद सां पाण अॻिते वधंदासीं, पाण पंजाब साम्राज्य खे शिकस्त ॾेई वेंदासीं। तव्हां सम्झोसीं। आउं गुज़ारिश कंदुसि हैदराबाद यूनियन ऑफ जर्नलिस्ट जे सदर मोहतरम इकबाल मल्हा साहब खे त वचन ॾियां मुखातिब। इनकलाबी रोमांस जो दौर जॾहिं कामरेड जाम साथी ऐं असांजी जदोजहद जा साथी कम्युनिस्ट पार्टी जा साथी जेलनि में हुआ, तॾहिं हीअ रवायत हलंदी जॾहिं को मिलण वेंदो हो जेल ते त उन खां कामरेड हुजत करे चवंदा हुआ त घणा पुट जे सभु नथा ॾियो त अज़ीम जेकी तहरीकूं आहिनि, जेका जदोजहद आहे उन में हिकिड़ो पुट त असांखे खपे। ऐं असांखे यादि आहे त जॾहिं ज़िया जी कहरी मार्शल वारा ॾींहं हुया, असांजा हथ जॾहिं भितियुनि ते ही नारा लिखंदा हुआ त शहीद नज़ीर अब्बासी जो रस्तो असांजो रस्तो, उन्हनि हथनि में हिकिड़ो हथ ग़ुलाम हुसैन ख़ासकलीअ जो हुयो, जेको असां सां गॾु साथी बाड़ा संगत में हो, ऐं उहो हथ बि उहो ई साॻिया नारा लिखंदो हो जेकी हथ असांजे कम्युनिस्ट ऐं DSF जा साथी लिखंदे नज़रबंद थिया हुआ, गिरफ़्तार थिया हुआ ऐं सज़ाऊं खाधियूं। त हीअ तहरीक पंहिंजा रंग ऐं रूप बदिलाईंदी रही आहे पर जारी रही आहे। ऐं जॾहिं असां हिकु दौर जा साथी ॻाल्हाईंदा आहियूं त असीं सलाम पेश कंदा आहियूं सिंध जे उन्हनि अज़ीम माहिरुनि खे जिन पंहिंजा पुट शौरी तौर ते सिंध जे तहरीकुनि जे हवाले कया। सिंध खुटल नाहे, पंहिंजे जदोजहद में पंहिंजे अमल जे मैदान में सिंध खुटल नाहे। सिंध त हर तहरीक खे पंहिंजा पुट ॾिना आहिनि, शौरी तौर ते ॾिना आहिनि, ऐं जिथे का जदोजहद थी आहे त हीअ उहा असांजी मिटी ऐं सरज़मीन आहे सिंध जी, जो माहिरुनि ॻोढ़ा न ॻाढ़िया आहिनि, मुर्कंदे पंहिंजनि विछड़नि जा लाश वरिता। असां शुरूअ खां वठी ईअं सम्झंदा ऐं सोचींदा रहिया आहियूं त सिंध जो भोतार ऐं सिंध जो जागीरदार न असांजूं तहरीकूं संभाले सघे थो, न उनजी वारसी करे सघे थो। सिंध जो सरदार ऐं सिंध जो जागीरदार सदाईं एस्टेब्लिशमेंट जे पासे में बीठल रहियो आहे, ऐं जेकॾहिं को वतन बचाए सघे थो, जेकॾहिं वतन जी वारसी करे सघे थो त उहो अव्हां जो ई असांजो तबिको ई करे सघे। ऐं मूंखे ख़ुशी थींदी आहे जॾहिं आऊं हिन टही जे दोस्तनि खे ॾिसंदो आहियां जदोजहद जे ऐं अमल जे मैदान में, त भोतारनि ऐं सरदारनि इनकलाबियुनि जी सियासत ते फ़क़ति बंदिशूं न हुयूं, जंगियूं ॿ थींदियूं आहिनि। हिकिड़ी जंग छा थींदी आहे? सिधी जंग थींदी आहे, दुश्मन सिधो हूंदो आहे, वेड़ थींदी आहे ऐं पोइ ख़बर पवंदी आहे त केरु
फातिह हुआ ऐं केरु शिकस्त खाई वियो। हीअ जंग उन खां वधीक ॾुखी जंग आहे जेका असांजनि सियासी दोस्तनि खे सम्झणु घुरिजे। नफ़्सियाती जंग रूबरू थींदड़ जंगनि खां वधीक ख़तरनाक थींदी आहे, जो मैदान में माण्हू लहे ई न ऐं चइजे त शिकस्त खाई आहे। त जागीरदारनि ऐं सरदारनि जेका असांजी सियासत ते कब्ज़ो करे ऐं पहिरें पंध हलंदड़ अॻुवाणनि खां खसे महांगी करे छॾी, ही जहाज़नि ते पहुचाई हुई असांजी हिन टहीअ, उहा जदोजहद वरी वापसि वरती आहे ऐं नतीजा ॾिने। छो त क़ौमी तहरीकूं तबक़ाती सवाल ऐं तबक़ाती जदोजहद खां सवाइ अणपूरियूं आहिनि, मुकमिल थी नथियूं सघनि। हिकु यूनियन जे अदना कारकुन जी हैसियत में, हिकु कलमकार जी हैसियत में आउं सम्झां थो तब्दीली जदोजहद ऐं नतीजा सियासत ही हर महफ़िल में असीं चवंदा हुआसीं त प्रावदा अख़बार इनकलाब न पई आणे सघे जेसि ताईं लेनिन जी पार्टी न हुजे। हाँ, इनकलाब ऐं तब्दीलियूं सियासी महाज़ ऐं पार्टियूं आणियूं। सिंध खे जेका बीमारी लॻल आहे उन जो इलाज असीं फ़क़ति ॿुहारी ॾींदड़ उहे माण्हू ऐं फर्द आहियूं जेके असीं सियासी महाज़ जे लाइ, सियासी पार्टियुनि जे लाइ जेके विछाए कंडा आहिनि उनखे पासाइतो करे रखंदा आहियूं। बाक़ी जेका नतीजो आहे उहा सियासत ॾींदी। ऐं इंतिहाई आऊं अफ़सोस सां इहा ॻाल्हि चवां थो त असांजी सियासत अताई सियासतनि जे हवाले थी वई आहे। समाज बीमार आहे, उनखे भले कंहिं ऑपरेशन जी ज़रूरत आहे ऐं मिसट्रस्ट आहे, एतबार जी पुल टुटल आहे। एतबार जी पुल टुटण जे करे सिंध जो अवाम, सिंध जी सियासत ऐं सियासी पार्टियुनि खां घणो अॻिते बीठो आहे, जंहिंजा इज़हार तव्हांखे किथे उमरकोट में नज़र अचनि था त कॾहिं इनफरादी हैसियत में माण्हू निकिरी पवनि था। सिंध जी सियासत थकिजी पई आहे। या थकिजी पई आहे या एनालाइसिस नथी करे सघे। माण्हू सियासी महाज़नि खां, सियासी पार्टियुनि खां अॻिते बीठा आहिनि। ऐं ॿीहर वरी सिंध जे सियासी पार्टियुनि खे अपील थो कयां, गुज़ारिश थो कयां, हथ था ॿधूं त ख़ुदारा हिकु दफ़ो ॿीहर रिविज़िट कयो। ही जेको महाज़ आहे, हिन वक़्तु जेके सिंध जूं हालतूं आहिनि उहे तव्हां ॾांहुं फ़क़ति ॾिसणु नथियूं पयूं। असीं इहा उमेद था कयूं वॾा थियो, सियासी कद नंढा थी पिया, सियासी पार्टियूं पंहिंजा ऐं लीडरशिप, ऐं पाण खे सेंसर कयां थो, मयारी थी पयूं हुन असांजूं ऐं सिंध जूं। ॻाल्हायूं नथा फ़र्दनि ते, ऐं कॾहिं बि असां न ॻाल्हाईंदा आहियूं। फ़र्द थींदा आहिनि, सियासत थींदी आहे। असांखे पंहिंजी पार्टीअ फ़क़ति हिकिड़ी ॻाल्हि सेखारी हुई त पार्टी उत्तम हूंदी आहे, फर्द उनखे अॻिते वठी वेंदा। छो त मुख़्तसर कयूं था, जॾहिं मुशरफ आयो हैदराबाद, सदर बि हुयो ऐं हिक खां वधीक उनखे उहिदा हुया। इहा तारीख़ जी ॻाल्हि आहे। मीटिंग घुरायूं, असांखे न्यापा कयूं त सिंध जा सहाफ़ी कालाबाग डैम ठाहिण नथा ॾियनि। असां उन मीटिंग में सिधो मुशरफ खे चयो हो, ऐं हिते बि आउं चवां थो त असां सिंध जा सहाफ़ी फ़क़ति मिरर आहियूं, समाज जी कावड़ खे रिपोर्ट कंदा आहियूं। सिंध में कावड़ मौजूदु हूंदी त असीं लिखंदासीं।
लिखियो आहे। असां चयो न, असीं उन कावड़ खे रिपोर्ट था कयूं, उन गुस्से खे रिपोर्ट था कयूं जेका सिंध में मौजूदु आहे। ऐं जॾहिं हिते मुशरफ आयो त दोस्तनि जे ॾढ ते, साथियुनि जे ॾढ ते असां उनखे चयो, बेअख्तियार मूंखां इहा ॻाल्हि निकिरी वई त जेकॾहिं तव्हां कालाबाग डैम ठाहियो त तव्हां पाकिस्तान टोड़ींदव। त हुन कावड़ में अची चयो त जेको पाकिस्तान खे टोड़ण जी ॻाल्हि कंदो असां उनजी गर्दन टोड़े छॾींदासीं। अॼु मुशरफ न आहे, असीं वरी हिकु हंधि बीठा आहियूं। ऐं आउं कराची जी कॉन्फ्रेंस में हिन ॻाल्हि खे सेकंड कयां थो त क़ौमुनि जे विच में ॿीहर नओं समाजी मुआइदो थियणु घुरिजे। क़ौमुनि हिन मुल्क खे ठाहियो आहे। कालाबाग डैम ते असेंबलियुनि गॾियल इतफ़ाक़ राय सां करारदाद मंज़ूर कई ऐं कालाबाग डैम न ठहियो। केनालनि वारे इशू ते सिंध जी कावड़ ऐं दर्द ऐं गुस्से खे महसूस करणु घुरिजे। सिंध जो शऊर मिड़ई मथे बीठो आहे। मैच्योर क़ौम है, अज़ीम क़ौम है, एक अज़ीम तारीख़ रखंदड़ क़ौम है। उहा पंहिंजी कावड़ जो अंदाज़ सियासी तरीक़े सां ॾींदी आहे ऐं ॾिए पई। त तव्हां जेकॾहिं हुनजी साह जी रग खे टोड़ींदव त रद अमल फितरी आहे। ऐं हीअ कॉन्फ्रेंस त छा, आउं हिकु सहाफ़े जे तौर ते ॾिसां थो त हिननि जेकॾहिं सिंध जी हिन कावड़ ऐं गुस्से खे महसूस न कयो त उहा कावड़ हिन मुल्क लाइ को सुठो लियापो न ॾींदी। जेकी थिंक टैंक्स वेठल आहिनि वफ़ाक़ी सियासत खे डिज़ाइन कनि था, उन्हनि खे इहा ॻाल्हि यादि रखणु घुरिजे त सिंध जो शऊर हुननि खां मथे बीठो आहे। हिन सिट सां पंहिंजी ॻाल्हि ख़तमु कंदुसि त असांजी हिकु सहाफ़ीअ जे तौर ते असांजी इख़लाक़ी, सियासी ऐं नज़रियाती ज़िम्मेवारी आहे त असीं सिंध जे दर्द खे ईअं रिपोर्ट कयूं जीअं सिंध महसूस करे। हींअर गुज़ारिश कंदुसि वतन दोस्त जमहूरी पार्टी जा अॻवान अर्थ रतड़ साहब खे त उहो चवंदा सिंध जे ॿियनि वसीलनि सां ॻंढियल आहे, ॿियनि मुआशी, समाजी ऐं माहौलियाती मसइलनि सां ॻंढियल आहे। पर छाकाणि त अॼु ख़ुशूसन हीअ कॉन्फ्रेंस पाणीअ जे मौज़ू ते आहे त पाणीअ जे मसइले ते ई ॻाल्हाईंदासीं। ऐं आउं मुख़्तसर तौर ते पाणी जे मसइले जे माज़ीअ में वेंदुसि, किथां शुरू थियो, मसइलो उथारींदड़ केरु आहिनि ऐं पाणीअ जे मसइले ते असराइती जदोजहद कीअं करे सघिजे थी। 1960 जो ज़मानो हुयो, अयूब खान जनरल हुयो, सिंध पाकिस्तान ऐं हिंदुस्तान जे विच में पाणीअ ते झगड़ो हलंदड़ हुयो। साम्राज्य ऐं न्यू कॉलोनियल पावर्स जो इंट्रस्ट इहो हुयो त 47-48 खां पोइ 49 में चीन बि कम्युनिस्ट कैंप में हलियो वियो। उन्हनि नथे चाहियो त बरे सगीर हिंदुस्तान ऐं पाकिस्तान बि कम्युनिस्ट कैंप में हलिया वञनि। इन जे करे नो आबादियाती हथकंडनि खे इस्तेमालु कंदे उन्हनि पाकिस्तान ऐं हिंदुस्तान ॿिन्ही ते हथु रखियो। डेविड लिलिनथियाल नाले हिकिड़ो माण्हू हुयो, TVA टेनेसी वैली अथॉरिटी जो चेयरमैन हुयो, वर्ल्ड बैंक में हू मुलाज़िम हुयो। हुन इहा रिथा ॾिनी त पाकिस्तान ऐं हिंदुस्तान खे क़ाबू करण जे लाइ ज़रूरी आहे त उते सीड़पकारी कई वञे ऐं अहिड़नि मंसूबनि ते सीड़पकारी कई वञे
जैसा असी सरमायो भी कमायूं, नफ़ो भी कमायूं ऐं सियासी तौर ते हिंदुस्तान या पाकिस्तान के कम्युनिस्ट कैंप में वञण खां रोकण जो बंदोबस्त बि करे सघूं। इहा ॻाल्हि हलंदी रही। 1960 में जॾहिं वक़्तु 1960 अचे थो त हिंदुस्तान ऐं पाकिस्तान खे गॾु विहारियो वियो ऐं इंडस वाटर ट्रीटी कयो वियो। इंडस वाटर ट्रीटीअ में पाणीअ जा माहिर ऐं कुझु ब्यूरोक्रेट उन्हनि इन जी मिज़ाहिमत कई त तव्हां इहो कीअं था करियो त 3 दरिया तव्हां विकिणो था, 3 दरिया अमी हिंदुस्तान जे हवाले कयो था ऐं मसूद खदरपोश नाले हिकिड़ो ब्यूरोक्रेट कामोरो उन सख़्त मिज़ाहिमत कई ऐं इहा शइ ऑन रिकॉर्ड आहे त जनरल अयूब उनखे चयो त कीप यूअर माउथ शट और आई विल किल यू। ही फौजी जनरल हुयो, अयूब खान हुयो ऐं पाणीअ ते ज़बरदस्ती जबरी तौर इहो मुआइदो कराइण लाइ मसूद खदरपोश खे गोली मारण जे लाइ चई उन चुप करायो। असांजे पाणीअ जे मसइले जी शुरूआत जनरल अयूब जे इन ॾाढाई ऐं जबर खां थिए थी। अॻिते हली ज़ियाउल हक़ अचे थो त ज़ियाउल हक़ बि कालाबाग डैम ज़बरदस्ती ज़ोरी ठाहिण जी ॻाल्हि करे थो। उनखां नथो ठहे। जनरल मुशर्रफ अचे थो, सिंध जो दौरो करे थो, कंहिं दोस्त इहे ॻाल्हियूं कयूं उन जे हवाले सां। हू बि चए थो त कालाबाग डैम असीं ठाहे रखंदासीं। मसइलो छा आहे? मसइलो इहो आहे, पाणी जो मसइलो, डैमनि जो मसइलो, कालाबाग डैम हुजे, बाशा डैम हुजे या पाणी जा ॿिया ज़ख़ीरा हुजनि, इहो मसइलो असल में फ़ौजी ज़मीनुनि सां लाॻापियल आहे। फ़ौजी जनरलनि खे पंहिंजूं ज़मीनूं आबाद करण जे लाइ कालाबाग डैम ठाहिणो हुयो, पर जॾहिं उहो न ठाहे सघिया त अॻिते हली हींअर ऐं गॾोगॾु जेका मुआशी तबाही ऐं बर्बादी आई ऐं 2010 में 18 आइनी तरमीम आई, NFC अवार्ड में हिस्सेपती जेका फेडरल हिस्सोपती आहे ऐं फ़ौजी बजट में जेका कमी आई उन सोड़ खे पूरो करण जे लाइ इहो ज़रूरी हुयो त को ॿियो बंदोबस्त कजे। पीपल्स पार्टी उन्हनि जी हवारी पार्टी आहे। पीपल्स पार्टी हुजे या ॿियूं सरमाएदार धुरियूं, उहे वारे पहिरे सां हितां जा जेके असुल हुकुमरान आहिनि, असल पॉलिसी ठाहींदड़ आहिनि, पाणी, ज़मीनूं, दरिया, मादनी वसीला सभिनी ते कंट्रोल कंदड़ जेकी कुवतूं आहिनि उन्हनि जे लाइ इहो मसइलो न आहे। हू वारे फेरे सां कॾहिं मुस्लिम लीग खे आणनि था, कॾहिं PTI खे आणनि था, कॾहिं पाकिस्तान पीपल्स पार्टीअ खे आणनि था। पीपल्स पार्टी पंहिंजे हथां, छाकाणि त 18 आइनी तरमीम मंज़ूर करे चुकी हुई, त पीपल्स पार्टीअ जे लाइ बि इहो शर्म जो मक़ाम हुयो त हू NFC अवार्ड जो को ॿियो को बंदोबस्त कनि या छॾ छूट कनि। इन जे करे SIFC जे बंदोबस्त ते स्पेशल इन्वेस्टमेंट फैसिलिटेशन काउंसिल जे लाइ उन्हनि पंहिंजो राज़पो ॾेखारियो। ज़रदारी साहब सदर थी वेही रहियो। उन्हनि उनखे चयो ठीकु आहे, अवां जेको आहे कॉर्पोरेट इनिशिएटिव जे नाले सां ज़मीनूं वठो ऐं ज़मीनुनि जे बहाने में तव्हां पाणीअ ते धाड़े हणण जो, पाणीअ ते जबर करण जो पुराणो ख्वाब पूरो कयो। हिते कंहिं दोस्त चयो ऐं बिल्कुलु सही चयो त इन्हनि भोतारनि जी अॻुवाणीअ में इहे जदोजहद न थींदी। अॼु असांजा सिंध जा कुझु दोस्त, सिंध जा कुझु गणगुरा अहिड़नि माण्हुनि खे मुहदार कयो, पटको ॿधायो, अॻे था कनि
जेके चवनि था त भई ही जेकॾहिं न हुजनि हा, ही फ़ौज न हुजे हा त सिंध गज़ा हुजे हा। भई सिंध खे गज़ा करण वारी त इहा ई फ़ौज आहे। अवी विढ़ो पंहिंजे वसीलनि जे ख़िलाफ़, अवी पंहिंजा वसीला बचायो, ज़मीनूं बचायो, पाणी बचायो, ऐं ॾिसो फ़ौजी अव्हां खे कीअं था गोलियूं हणनि। गज़ा बणाइण वारा इहे आहिनि। असीं उन्हनि खे पग वधायो ऐं लीडर कयूं था ऐं उन्हनि जे अॻुवाणी में चऊं था त दरिया बचाओ, जिदोजहद कंदासीं। बाबा दरिया ईअं न बचंदो, सिंध ईअं न बचंदी, सिंध जा वसीला ईअं न बचंदा। तव्हांखे पंहिंजे दोस्त ऐं दुश्मन ऐं सॼणनि जी सुञाणप करणी पवंदी। ही वसीला जेकॾहिं अव्हां पंहिंजे आइन में चओ था त ही इक़्तिदार अल्लाह अल्लाह जो आहे, ही सभु वसीला, ही ज़मीनूं, पाणी सभु अल्लाह जा आहिनि, त पोइ अल कासिब हबीबुल्लाह, कम कंदड़, पोरियत, मज़दूर, हारी नारी, अल्लाह जा दोस्त, इहे आहिनि। इहे वसीला उन्हनि खे ॾियो न। इन्हनि वसीलनि ते अमी छो क़ाबिज़ आहे? हथ कढो न, इन्हनि वसीलनि ते कब्ज़ो कबो, फुर कबी, जबर कबो, ॾाढ कबो, ऐं जेकॾहिं को ॻाल्हाईंदो त उन्हनि खे चुप कराइबो। आऊं इहो अर्ज़ु कंदुमि त इहा शइ वाज़े थियणु घुरिजे त असांजो पाणी जो मसइलो हिन मुल्क में फ़ौजी जबर सां लाॻापियल, फ़ौजी जबर सां ॻंढियल। PTI हुजे, मुस्लिम लीग हुजे, या का ॿी सरमाएदार जमायत या धुर हुजे, या सुभाणे जेकॾहिं सिंध मां को पगदार मुड़ुस इक़्तिदार ते ईंदो त इहे सभु सरमाएदार धुरनि जी ॻाल्हि थो करे आऊं, त इहे सभु हुननि जा पिठू थी, हवारी थी ऐं सहूलियतकार थी कमु कंदा। हिन जे करे अवाम खे जाॻायो, अवाम दोस्त रवैया रखो, अवाम दोस्त जदोजहद कयो, पोरियत दोस्त जदोजहद कयो। सिंध जे पोरियत जो, सिंध जे हारीअ जो, सिंध जे हारी नारी, मज़दूर, कमी, कासिबी, पोरियत, उस्ताद, शागिर्द, वकील, साफ़ी, इन लॾे खे अपील करियो ऐं इन खे गॾु करियो ऐं पंहिंजी जदोजहद खे मुयसर करियो। महिरबानी। सीनियर साहब भी नेमत खोड़ो साहब खे गुज़ारिश कंदमि त उहो अचनि ऐं असां मुखातिब थियनि। पाणी ढुक में ॿोड़े जे खाई, पंहिंजे ऊचे घाट खे मूर न निमाई, त तुंहिंजी ओ साईं दात ॾहोणी थी पवे। हारियुनि जो ज़िक्र निकिरंदो, हारी कमेटी जो ज़िक्र निकिरंदो त लाज़मी तौरु पाणीअ जो ज़िक्र निकिरंदो, सिंध जे ज़मीनुनि जो ज़िक्र निकिरंदो ऐं सिंधू दरिया जो ज़िक्र निकिरंदो। जीअं साईं कामिल इक़बाल चयो त, या ॿिए कंहिं दोस्त चयो त भई हिन मामले खे चाहे रमज़ान ख़ासकेली जे वरसी तकरीब खे पाणी कॉन्फ्रेंस में तब्दील करणु या पाणी जे इशू सां जोड़नि, मुंसलिक करणु, इहो हिकिड़ो वारी कमेटी जो हिकिड़ो सारा जोॻो अमल। रवायती नमूने वरसियूं मल्हाइजनि, जीअं डॉक्टर बदर चनो वेठो आहे त हुन नए साल जी तकरीब जेका सॾाई म्याणी जे मैदान ते, उन में राग जी महफ़िल त हुई, पर गॾोगॾु इंता पसंदीअ जे ख़िलाफ़ ऐं छहनि कैनालनि ख़िलाफ़ हुते हिकिड़ो बैनर बि लॻो पियो, ही नई सिंध आहे, ही नई सिंध ठहे पई त हाणे असांजा मरणा परणा जेके आहिनि उहे बि सिंध काज़ सां जुड़ंदा, सिंध जे सोच ऐं नज़रिए सां जुड़ंदा, ऐं पोइ यकीनन असां साबित कंदासीं हिन मैदान अमल में त असांखे केरु बि हाराए न सघे। पाणी कॉन्फ्रेंस जो मक़सदु असां सभिनी खे ख़बर आहे त उन ज़ुल्म ख़िलाफ़, उन ॾाढ ख़िलाफ़ आवाज़ उठाइणु आहे जेको सिंध ते मां चवां थो त हिकिड़ो आख़िरी कातिलाणो हमलो चइजे उहो आहे। मूं हींअर परी साहिब जी तकरीर ॿुधी पिए, हालांकि मां इहा ॻाल्हि इलाही भेरे करे चुको आहियां, पर उहो त उन्हनि में पाणी केस जो अलीव साहिब जीअं विड़ियो त शायदि ई केरु विड़ी सघे। अलाह करे असां सभिनी खे अहिड़ी हिमत थिए, अलाह करे असां सभु इन सोच जा धणी बणिजो। जो मूंखे कंहिं अवामी तहरीक जे अॻुवाण ॿुधायो, 2022 में असां जॾहिं पैदल मार्च कया हुआ पाणीअ जे लाइ, जंहिंमें मुंहिंजी फैमिली, मुंहिंजी घरवारी, मुंहिंजी न्याणी शरीक हुई, जामसरे खां हैदराबाद प्रेस क्लब ताईं 17 किलोमीटर मार्च, ऐं दरगाह जोग शरीफ खां मीरपुर बटोरे ताईं 11 किलोमीटर पैदल मार्च मई ऐं जून में। उन टाइम मूंखे अवामी तहरीक जे सीनियर अॻुवाण ॿुधायो त 90-91 जे टाइम में, 91 खां पोइ पलीजो साहब कॾहिं कॾहिं निंड मां रड़ियूं ऐं दाहूं करे उथी पवंदो हो, दादा दरिया वियो,
उथो बाबा जागो, दरिया खसे विया। ऐं दरिया खसे विया त न असांजी सिंध रहंदी, न असांजी तहज़ीब ऐं सकाफ़त रहंदी, न ई वरी माण्हू रहंदा, न क़ौम रहंदी। असांजो यकीनन सभु कुझु पंहिंजे पाणीअ सां ऐं दरिया सां जुड़ियल आहे। इन जो मतिलबु इहो कोन्हे सिंध में ॿिया वसीला कोन्हनि। सिंध सॼी सोन आहे। सिंध खे एॾो वॾो ज़बरदस्त साहिली इलाइक़ो आहे। सिंध में एॾो वॾो क़ीमती पत्थर आहे। सिंध अरबे डॉलरनि जे कोयले सां मालामाल आहे। मां कश्मीर कंदकोट जी ॻाल्हि कयां, हुनजे साम्हूं ओटी ज़िले जी ॻाल्हि कयां, पोइ शिकारपुर जी ॻाल्हि कयां, हुनजे साम्हूं लाड़काने जी ॻाल्हि कयां, सखर जी ॻाल्हि कयां, खैरपुर डिस्ट्रिक्ट, बदीन, दादू, जामशोरो, हैदराबाद डिस्ट्रिक्ट। सिंध जो कहिड़ो ज़िलो आहे जंहिंमां तेल ऐं गैस नथो मिले, LPG नथो मिले। सिंध क़ीमती पत्थर सां मालामाल, कोयले सां मालामाल, पाणी जे वसीलनि सां मालामाल, डंडनि ढोरनि सां मालामाल, सोन जे ज़ख़ीरनि सां मालामाल, तेल ऐं गैस सां मालामाल। त ॿिया वसीला बि आहिनि, पर यकीनन उहे पाणीअ जो मुतबादिल नथा थी सघनि। ईंदड़ वक़्त में जॾहिं पेट्रोल जी अहमियत बि ख़तमु थिए थी, ईंदड़ वक़्त में जॾहिं पेट्रोल जी दुनिया वञे पई सोलर सिस्टम ते, सोलर एनर्जी ॾांहुं, त जॾहिं पेट्रोल जी ऐं डीज़ल जी अहमियत ख़तमु थिए थी, त यकीनन पाणीअ जी अहमियत बिना वधे पई, अञा बि वधे पई। त उन ते त उनजो त को नेमल बदल थी नथो सघे। हींअर जेको पली साहिब ने तक़रीर जो ज़िक्र कयो हो, ईअं त असां सां अरगोननि बि कोन कयो, ईअं त तुर्खाननि बि कोन कयो, ईअं त असां सां तातारियुनि ऐं अफ़गाननि ऐं ईराननि बि कोन कयो, ईअं त अरबनि बि कोन कयो, ईअं त यूनाननि बि कोन कयो, ऐं ईअं त असां सां अंग्रेज़नि बि कोन कयो जीअं ही कमीना पिया करनि। हुनजी ॿोली ॾाढी सख़्तु आहे, उहो हू ई ॻाल्हाए सघे थो, हुनखे इहे अल्फाज़ ज़ेब ॾियनि था। मूंखे आउं हिन पोज़ीशन में न आहियां। जेके ही कमीना असां सां कनि पिया, ईअं त असां सां माज़ीअ में कंहिं न कयो। 1250 सालनि जी तारीख़ ॾिसंदा अरबनि जे हमले खां वठी अॼु ॾींहं ताईं, ही बि हिकिड़ो हमलो आहे। बदकिस्मती सां ही बि हिकिड़ो हमलो आहे ऐं संगीन हमलो आहे। पर हिन हमले मां असांखे, हिन हमले में असां एतिरो ज़रूरु कयो आहे, जेका असांजी वरी अचीवमेंट आहे, त असां क़ौम तौरु मुनज़म थी अॻिते वधिया आहियूं। अॻे जेके हमला थिया 1250 सालनि जी तारीख़ या उन खां बि अॻु में, पर घणो दीन जे अचण खां पोइ, दीन लाइ मोहबत आहे, इस्लाम लाइ मोहबत आहे, पर हुन खां पोइ जेको असां सां असर कयो वियो मुस्लमान करण जे चकर में, इवन अरगोननि ते तुर्खाननि ते इहे असांखे सुठो मुस्लमान करण आया हुआ। ऐं हालत इहा हुअनि, इहे सभु असांखे सुठो इंसान ऐं सुठो मुस्लमान करण आया हुआ, जॾहिं त असां इन्हनि खां अॻे ई सुठा इंसान बि हुआसीं। सुठा इंसान, इन्हनि खां इलाही सुठा इंसान हुआसीं। इन्हनि जी तहज़ीब खां, इन सकाफ़त खां असांजी तहज़ीब ऐं सकाफ़त इलाही शाहकार ऐं शानदार हुई। अरगोननि जे दौर में थियो न त भई मखदूम बिलावल खे, इहे अॼु ताईं हले पियो, मखदूम बिलावल जे जॾहिं वतन दोस्तीअ खे मोह न ॾेई सघिया, त हुनजी जुतीअ में मुक़दस आयतूं विझी तौहीन जो इल्ज़ाम हणी ऐं घाणे में पीड़े छॾियनि। मूं पढ़ियो आहे मखदूम बिलावल खे जॾहिं पीड़ियनि पिए, त मखदूम बिलावल चयो त मूंखे मथे भर न पीड़ियो घाणे में, मूंखे पेरनि भर पीड़ियो, त जीअं मां पंहिंजे हॾड़ियुनि जा टड़काट ॿुधी सघां ऐं वतन लाइ शहीद थियण जो सुरूर ऐं करार महसूसु करे सघां। इहा जंहिं क़ौम वटि जंहिंजा अहिड़ा रहबर हुजनि, जीअं मां चवंदो आहियां सूर्य बादशाह, वतन या कफ़न, आज़ादी या मौत, होशू शीदी, मरसूं मरसूं सिंध न ॾेसूं। असां चवंदा मरसूं मरसूं दरिया न ॾेसूं, दम त ॾेसूं दरिया न ॾेसूं, जान त ॾेसूं ख़ानदान त ॾेसूं दरिया न ॾेसूं। दादा ही क़ौम, हिन क़ौम खे केरु रोके नथो सघे। पाण सभिनी खे अॻिते वधिणो आहे। पाणी जो मसइलो जेको आहे, उहो मां हिकिड़ो ॿीहर चवां त हिननि खे ॻाल्हि, ही भले केतिरी बि ॻाल्हि खे लिकाइण जी कोशिशि कनि, पर हिननि सम्झी वरितो आहे तो पाकिस्तान न हलंदो। इन लोगों ने समझ लिया है कि पाकिस्तान नहीं चल पाएगा। बज़ाहिर भले ये कहें कि क्या है, बलूच जो है वो तो 50 लाख है टोटल, हम उनको कत्ल कर देंगे। सिंधी जो है वो तो लड़ नहीं सकते, उनको कोई पीपल्स पार्टी और बेनजीर इनकम सपोर्ट कोई कार्ड वार्ड दे देंगे, ये खामोश हो जाएंगे। पंजाब वैसे भी हमारा है, सराइकियों में बेचारों में दम ही नहीं है, पख्तूनों को देख लेंगे। ऐसे बात करने के बावजूद ये समझ गए हैं कि पाकिस्तान नहीं चल पाएगा। इसलिए इन लोगों ने फैसला किया है कि जब पाकिस्तान नहीं चल पाएगा तो बाकी जो इनका पाकिस्तान होगा, जिनको इन्होंने, पंजाब को इन लोगों ने, सेंट्रल पंजाब को इन लोगों ने किस तरह बनाया है, जैसे यूरोप के ममालिक हैं, तो इनको ना समंदर है और ना कोई, इसलिए ये चाहते हैं कि इनसे दरिया छीन लें। और उस उन लाइदा इन छहनि कैनालनि जो मनसूबो आहे, वो बार बार ये रिपीट थिए थी। उनमें चश्मा राइट बैंक कैनाल दरिया के परे पासे ॾांहुं, दरिया के राइट साइड ते जामशेर वाले पासे ॾांहुं चश्मा राइट बैंक कैनाल, ऐं दरिया के परे पासे ॾांहुं कच्छी कैनाल। उन्हनि जेको पाणीअ जी जेका खणत हूंदी उहा 4000
क्यूसिक हूंदी। चश्मा राइट बैंक केनाल जी पे ऐं कच्छी केनाल जी पे ऐं रेणी केनाल वरी हेॾा हैदराबाद वारे पासे ॾांहुं माना लेफ्ट साइड ते उहो ठहियल आहे। उहो आउं पाण ॾिसी आयो आहियां। कच्छी केनाल तक़रीबन ठहियल आहे। चश्मा राइट बैंक केनाल ठहियल आहे। बाक़ी मुजवज़ा जेको थर केनाल आहे। हाणे हिते इन ॻाल्हि खे सम्झण जी आहे ज़रूरत। आसन इक़बाल आयो, इहे 3 केनाल जेके आहिनि इहे ठहिया पिया आहिनि। इन में रुगो वाटर एलोकेशन इन जे करे नथी थिए त सिस्टम में पानी न है। ये लोग झूठ बोलते हैं। आसन इकबाल ने जो सिंध में आके बकवास की और मुझे बहुत ही ये अल्फाज कहते हुए मुझे दुख भी हो रहा है कि शाह मोहम्मद शाह जैसा बंदा और बशीर मेमन जैसा बंदा एक राइट साइड पे एक लेफ्ट साइड पे बैठा है और वो बकवास करता जा रहा है और उनमें कोई वो उनको नहीं एहसास हो रहा। जो सिंधी बात करते हैं, जो कहते हैं पीपल्स पार्टी खराब है, हम कुछ करके दिखाएंगे, उन्होंने वो करेक्शन करने के लिए तैयार नहीं है। उनको वफाकी वजीर को ये कहने के लिए तैयार नहीं है कि भाई तुम पंजाब के मिनिस्टर नहीं हो, अहसन इकबाल तुम पंजाब के इरिगेशन मिनिस्टर नहीं हो, तुम वफाकी वजीर हो। तुम्हें शर्म नहीं आती कि यहाँ कराची में बैठ के कहते हो कि अगर पंजाब अपने हिस्से के पानी से कैनाल बनाता है तो इसमें क्या गलत है? कहाँ है पंजाब का हिस्सा? आप बताएं। खरीफ में, रबी में पानी होता है मुयस्सर? अभी ये रबी की सीजन चल रही है। आप कोटरी से पूछ लें, आप सखर से पूछ लें, आप गुड्डू से पूछ लें, आप तोनसा बैराज वालों से, आप जना बैराज से मालूम कर लें। अभी भी जो है शार्टेज है, इस सीजन में भी शार्टेज है। तो कहाँ पानी है? पानी अगर होता तो रेनी कैनाल के लिए एलोकेशन हो चुकी होती, कच्छी कैनाल के लिए हो चुकी होती, चश्मा राइट बैंक कैनाल के लिए पानी है ही नहीं, इसलिए तो वो कैनाल बंद पड़े हैं। हालांकि बने हुए हैं फिर भी बंद पड़े हुए हैं। तो ये किस तरह कहते हैं? अच्छा, ऐसी सिचुएशन में ये 10-15 हजार क्यूसेक पानी जो है वो चुलिस्तान कैनाल के लिए कैसे लेंगे या ग्रेटर थल कैनाल के लिए कैसे लेंगे? तो ये सारा जो है इनका मकसद ये है कि किसी भी तरह सिंधियों को हम खत्म नहीं कर सके। सिंधियों की सोच को, सिंधियों की वतन दोस्ती को, इंसान परस्ती को, उनके कल्चर को, उनकी रवादारी को हम खत्म नहीं कर सके। अब करना यह है कि इनसे हर हाल में दरिया छीनना है ताकि ये मर जाएं, खत्म हो जाएं, प्यासे नंगे तारीख में दरबदर हो जाएं। मगर हम ऐसा नहीं करने देंगे। और ऊपर से मुनाफिकत जो चल रही है, खत्म कर दो। ऊपर से जो मुनाफिकत चल रही है पीपल्स पार्टी की, कल आजिज धामरा ने एक वीडियो स्टेटमेंट जारी किया है। शर्म मुस्लिम लीग नून को भी नहीं आती। बड़े बेशर्म और बेगैरत लोग हैं कि फौज के बूट चाट के, जनरलों की चापलूसी करके उनके यहाँ घुटने रगड़ के ये इक्तदार लेते हैं और फिर हम लोगों पे, आवाम पे हमले आवर हो जाते हैं। एक तरफ मुस्लिम लीग नून जिसकी गवर्नमेंट खड़ी ही पीपल्स पार्टी की बैसाखियों पे है। पीपल्स पार्टी निकल जाए तो हुकूमत गिर जाएगी और ये कह रहे हैं कि हुकूमत गलत कर रही है। भाई हुकूमत तो आपकी है, आपने मिनिस्ट्रीज नहीं ली हुई, आप कोई वजीर मशीन नहीं है तो क्या हुआ? हुकूमत तो आपकी बनाई हुई है। शहबाज शरीफ तो आपका प्राइम मिनिस्टर है। आजिज धामरा कहता है कि भाई ये तो झूठ बोला है अहसन इकबाल, हम तो सीसीआई में गए हैं, हमने खत लिखा है कि सीसीआई का इजलास बुलाओ। दोस्तों, मैं आप लोगों को और सोशल मीडिया के तवस्सुत से सिंध के लोगों को बताना चाहता हूं कि ये पूरा इनका पीपल्स पार्टी का, जर्नलों का और मुस्लिम लीग नून का पूरा एक प्लानिंग तहत प्लान्ड जो है ये है पूरा मंसूबा। इसमें सब एक पेज पे हैं, खुदा की कसम सब एक पेज पे हैं। सीसीआई क्या है, एकनिक क्या है, वर्किंग डेवलपमेंट पार्टी क्या है। ये जब सीसीआई में जाएंगे, जिस तरह इन्होंने खत लिखे हैं कि सीसीआई का इजलास बुलाओ चुलिस्तान कैनाल पे और ग्रेटर थल कैनाल पे, जब सीसीआई का इजलास होगा और ये वहां केस हार जाएंगे, फिर कहते हैं हम सुप्रीम कोर्ट चले जाएंगे। अभी देखो, ये एक तो डिले कर रहे हैं, नाजायज अप्रूवल दी जरदारी ने 8 जुलाई को लास्ट ईयर, और वास्तेदार जो इदारे हैं जैसे वर्किंग डेवलपमेंट पार्टी हो गई, जैसे एकनेक हो गई, जैसे सीसीआई हो गई, उससे अप्रूवल लिए बगैर उन केनालों पे नाजायज और गैर कानूनी काम चल रहा है जो आइन तोड़ने और पाकिस्तान को तोड़ने के मुतरदफ है। मैं ऐलानिया कहता हूं कि अगर वक्त आया, अगर अवामी राज आया, अगर लोग जागे, अगर यही लोग इनके खिलाफ हो गए तो आसिफ जरदारी, आप लोग याद रखना, आसिफ जरदारी आर्टिकल 6 का मुर्तकब होगा। इस तरह होता है क्या? ऐसे तो 1 करोड़ का 2 करोड़ का मंसूबा भी नहीं चल सकता कि बगैर अप्रूवल के, किसी इदारे से अप्रूवल लिए बगैर, ऐसे तो म्यूनिसिपल वाले एक गटर का ढक्कन नहीं लगा सकते और आपने 211 अरब रुपए का चुलिस्तान कैनाल शुरू कर दिया।
अप्रूवल देके सदर जरदारी ने नाजायज गैर कानूनी अभी बोल रहा है कि काम शुरू कर दो, काम शुरू कर दिया है। अभी दूसरे जो मुंसल के इदारे हैं उनसे अप्रूवल लेंगे। अभी क्या होगा कि सीसीआई में अगर ये आया और ये हाँ गए, डिले हो रही है, मतलब काम चल रहा है, डिले हो रही है। अभी सीसीआई का इजलास होगा, उसमें पता नहीं क्या होगा। उसके बाद ये जाएंगे सुप्रीम कोर्ट में। सुप्रीम कोर्ट में जब जाएंगे तो इन्होंने 26वीं तरमीम जो है इन लोगों ने की है ना, जिसके तहत आईनी कोर्ट बनी हुई है। जब आईनी कोर्ट में ये सीसीआई के फैसले को चैलेंज करेंगे, वो एक जज जो बैठे हैं फौजियों के, जर्नलों के, वो एक ठोकर से वो उसको उड़ा देंगे, एप्लीकेशन ही कबूल नहीं करेंगे। फिर पीपल्स पार्टी कहेगी हम एहतजाज में जाएंगे, इसको पता नहीं 3 साल लग जाए, 4 साल लग जाए। तो हम लोगों को किसी के बहकावे में नहीं आना। मुस्लिम लीग नून गलत कर रही है, इनको जूते लगेंगे, आवाम इनको जूते लगाएगी। पीपल्स पार्टी गलत कर रही है, पीपल्स पार्टी वालों का घेराव होगा। और मुझे ये अल्फाज कहते हुए कुछ भी नहीं होता कि ये जूते खाएंगे ये लोग सिंध में आके, क्योंकि हम सिंध हमारी रेड लाइन है, सिंधु दरिया हमारा रेड लाइन है, दरिया हम नहीं चीनने देंगे। यही हमारी मईशत भी है, जिंदगी भी है, ज़राअत भी है, सब कुछ है। वतन की नजर, वतन ही ये है, सिंधु दरिया। तो ये लोग जो हैं, जर्नल भी सुन ले, जर्नल भी सुन लें कि आप कुछ भी कर लें। अरे ये जमीनों जो ये खबर है तव्हांखे $250 में फी एकड़ ॾियनि पिया। ये पंहिंजो सिंध में जेकी ज़मीनूं वरितियूं अथनि या पंहिंजो चुलिस्तान में ऐं थल पंजाब जा जेके इलाइक़ा आहिनि या बलूचिस्तान, इहा ॾेही परॾेही कंपनियुनि खे ऐं लोकल सरमाएदारनि खे इहो ईअं पियो कमु हले त कंहिंजो मूंसां वास्तो आहे वॾे भाईजान जो, उन मूंखे फोन, मां पैसे वारो माण्हू आहियां, भाई ले लो ना, 20,000 एकड़ तो ले लो, 40,000 ईअं $250 में फी एकड़ पिया खपाइनि। ऐं उन में को मजबूरी तौर ते जेकॾहिं ॾिसूं सिंध ऐं बलूचिस्तान, पंहिंजो सिंध ऐं पंजाब जी ज़मीन ऐं बलूचिस्तान जी बि, त 1 करोड़ एकड़नि ताईं वञी पहुचंदी। त बाबा ज़मीन अगरि हिकिड़ो त ख़ाली कोन्हे, दरिया में पानी कोन्हे जो तव्हां नओं कैनाल ठाहे सघो, जेके ठहियल आहिनि उन्हनि लाइ पानी कोन्हे त तव्हां नओं कैनाल नथा ठाहे सघो। सिंध में अगरि ज़मीनूं हिकिड़ो ख़ाली कोन्हनि, पर जेकॾहिं ख़ाली आहिनि त उहे हारियुनि खे ॾियणियूं आहिनि। तव्हां जेकॾहिं उनजे अगेंस्ट को आवाम जे, हारियुनि जे, मज़दूरनि जे ऐं ख़ल्क़ ख़ुदा जे अगेंस्ट को क़दम खणंदा ऐं सिंध खे ख़तमु करण जी साज़िश कंदा, त पोइ न विसारियो त सिंध ई पाकिस्तान खे ठाहियो आहे ऐं सिंध पंहिंजे फ़ैसिलनि में आज़ादु हूंदी। सिंध जंहिं ॾींहुं बि पंहिंजे तारीख़ी फ़ैसिलनि ते नज़रसानी कई त न इहो आसिफ ज़रदारी मिलंदो, न इहो नवाज़ शरीफ मिलंदो, न इहे जर्नल तव्हांखे नज़र ईंदा, न इहो कातिल मनहूस नाकारा सिस्टम तव्हांखे नज़र ईंदो, जंहिंमें हमेशह असांखे निपुड़ियो वियो आहे ऐं ख़तमु करण जी कोशिशि कई वई आहे। जीअं सिंध, जीअं हारी कमेटी, जीअं हारी जदूद। थैंक यू। गुज़ारिश कंदसि साईं नाम्यारे दानिश्वर प्रोफेसर मुश्ताक मीरानी साहब खे दवो चयो। ACIF स्पेशल इन्वेस्टमेंट फैसिलिटेशन काउंसिल, वो पीपल्स पार्टी नून लीग MK में पिन 2023 में इन्वेस्टमेंट एक्ट में अमेंडमेंट करे उनके चेंज कयो हुई। अमेंडमेंट आहे पर एक्ट में चेंज आने ऐं उन खां पोइ इन्ही SIF जे तहत ही कैनाल था ठहनि। इन्ही SIF जे तहत सिंध में 13 लाख एकड़ जेको आहे सो कब्ज़े में था कनि। इन्ही SIF जे तहत हू पंहिंजो हाले जी ढंढ बि खणी पिया वञनि, त गोरख बि खणी पिया वञनि ऐं तीजर, मतिलबु उन्हनि खे जेके बि सिंध जा वसीला आहिनि उन्हनि ते हू कब्ज़ो कंदा। बसि स्टैम्प हूंदो उन्हनि वटि। अब नेमतुल्लाह खोड़े साहब जो घर आहे, अब हिनखे स्टैम्प कयोसीं, हीउ जेको SIF लाइ ज़रूरी आहे, तंहिंजे करे बाबा 2-3 पैसा वञनि। जीअं साईं समर जतोई साहब जे घर ते वेंदा, SIF जी ज़रूरत, तंहिंजे करे तव्हां जंहिं दोस्त वो पढ़ियो आहे SIF, उन में का लिमिट ई कोन्हे का। उन में फॉरेस्ट आहे, उन में एग्रीकल्चर लैंड आहे, उन खां पोइ टूरिज़म आहे, मतिलबु उहा शइ नाहे छॾी जेको SIF जे अंडर न आहे। हिकिड़ो इहो। ॿियो नज़मुल्ला साहब ॻाल्हि कई पंहिंजो CCI जो या जेको उन्हनि कयो, वेरी इंट्रेस्टिंगली SIF जे तहत हर सूबे जो जेको चङो मुड़ुसु आहे उहो SIF जो माना हेठि आहे। हाणे इहो ज़हन में रखो, उहो हेठि आहे, वरी उहो ई भाई CCI में वेंदो। हाणे जीअं चवनि था न, सिंध में हिकिड़ो तमामु वॾी हिकिड़ी लहर पयल नई,
त सुबुह जो यज़ीद जे पंहिंजे महफ़िल में वेठा आहिनि ऐं पंहिंजा दोस्त जेके छोकिरा तरक़ी पसंद आहिनि या पढ़ियल आहिनि, शाम जो वरी इमाम हुसैन जे नूहे खाना में वेठा आहिनि। तव्हां चौधारी तव्हां ॾिसो, इहो हिकिड़ो ग्रे लिस्ट आहे। सुबुह जो हिकिड़े सां वेठा आहिनि, शाम जो वरी ॿिए सां वेठा आहिनि, पर सिंध जा माण्हुनि खे ख़बर आहे। हाणे तव्हां ॿुधायो त सुबुह जो सपोज़ मां रतड़ साहिबु चीफ मिनिस्टर आहे, समर साहिबु चीफ मिनिस्टर आहे सिंध जो, सुबुह जो SIF जे प्लेटफॉर्म तां अलो थी करे त ज़मीन खणो, वरी शाम जो CCI में जॾहिं उहो ई माण्हू वेंदो त कहिड़े शर्म हया खां वेंदो? ये कॉमन सेंस जी ॻाल्हि आहे। ठीकु आहे, तंहिंजे करे ही सॼो ढोंग आहे। ऐं इहो बि मां तव्हांखे ॿुधायां त पंजाब छा कयो, जो सिंध में जॾहिं उन वक़्तु अयूब खोड़े कराचीअ खे जुदा करण में हुन रेजिस्ट कई, खोड़ो सभु हुया, पोइ हुन सम्झो त भई इन तरीक़े सां सिंध खे असांखे न हलाइणो। उहो अंग्रेज़नि ई उन्हनि खे सॼो कुझु ॾिनो। हाणे उनखे हर दौर में हिकिड़ो दादागीर, गुंडो, बदमाश रखिणो आहे, जेको उनजे तहत उहो पंजाब जे एजेंडा ते हले। उनजे तहत तव्हां ॾिसो त पीर इलाही बख्श खे उन्हनि चीफ मिनिस्टर कयो, उनखे तहत पोइ वरी अयूब खोड़े खे वञण लाइ कयो, उन फिलासफ़ीअ जे तहत जाम सादिक खे कयो, जेको हे जेको मुआइदो कयो 1991 में। उनखां पोइ ज़ुल्फ़कार भुट्टो एम्बिशियस माण्हू हो, उनजो कहिड़ो रोल आहे? उन कंटिन्यूअसली हीअ ज़रदारी, ऐं कंहिं दोस्त चयो त हीअ जेकॾहिं ज़रदारी वेंदो त वरी को ॿियो असांजे विच में आणींदो, जेको उन ई तसलसल सां गुंडागर्दी करे, दादागिरी करे सिंध जा वसीला। तंहिंजे करे ही को तसलसल आहे। ऐं ॿियो ही जेको वसीलनि जो आहे, अस्यूम कयो त ही पाणी चवंदा त असां ख़तमु कयासीं, असां कैनाल बंदि था कयूं, ओके, त तव्हां छा था सम्झो त बाक़ी सिंध जे ॿियनि सिंध ॿिए तरीक़े सां न ईंदा? तंहिंजे करे ही सॼो जेको तरीक़ो आहे उहो आहे वफ़ाक़ियत सां। ऐं जॾहिं वफ़ाक़ियत जी ॻाल्हि था कयूं त उन खां पोइ तव्हांखे सॼी ख़बर आहे त नाइजेरिया ऐं पाकिस्तान में अंग्रेज़नि इम्पोज़ फेडरेशन कई। को नेचुरल फेडरेशन कोन्हे, जीअं अमेरिका जी नेचुरल फेडरेशन आहे या जर्मनी जी नेचुरल फेडरेशन आहे, उनजी उहो इम्पोज़ कयो, मतिलबु तव्हांखे हीअं करिणो आहे। इन जे करे जेके हाणे हले थी पई, छाकाणि टाइम थोरो आहे, वधीक मां न ॻाल्हाईंदुमि, इहे जेका मूवमेंट हले थी उहा तमामु सुठी आहे, शानदार आहे। अॼु न त सुभाणे उहो सभु गॾिजी वेंदा। ऐं तंहिंजे करे असां जेके बि दोस्त आहिनि, जेके बि हुन में आहिनि, त बिल्कुलु असांखे गॾु खणणो आहे ऑर्गेनाइज़ेशन वे में। ऐं मुख़्तलिफ़ जेके जिते बि जिदोजहद कनि था, कॉन्फ्रेंस कनि था, मुज़ाहिरो कनि था, उहो उनखे गॾु हुजनि। अल्टीमेटली मूंखां अॻ में बि जंहिं दोस्त ॻाल्हायो आहे त नओं समाजी मुआइदो थिए। पहिरीं ॻाल्हि त 70-75 साल थिया आहिनि असांखे वफ़ाक़ जी सॼो तजुर्बो थी वियो आहे। हाणे उहा उमेद न आहे, पर जो सुभाणे सिंध ते इल्ज़ाम हणनि त तव्हां हीअं आहियो, त नओं मुआइदो थिए। उन में मां वफ़ाक़ ते हिकिड़ो आर्टिकल लिखियो, हमसरीअ में उहो पियो आहे उते। उन में पाकिस्तान जेको आहे हेट्रोजीनियस वफ़ाक़ आहे, हेट्रोजीनियस आहे। ऐं उन में उनजो एग्ज़ाम्पल आहे मलेशिया में, जंहिंमें 2 उन जूं रियासतूं आहिनि, उन्हनि पाण खे वीटो जो पावर रखियो आहे त जेकॾहिं को सूबे में जे मुफ़ाद जे ख़िलाफ़ु वफ़ाक़ ॻाल्हि करे तो वीटो करे ख़तमु कंदासीं। तंहिंजे करे इहे असांखे सभु शयुनि जी जेका रिसर्च मुताबिक़ ॼाण आहे। तंहिंजे करे असां सभु दोस्त था चऊं। ऐं ॿियो जेको हिन दोस्त वकीलनि खे चयो आहे, जेकॾहिं को दोस्त वकील वेठो हुजे त महिरबानी करे पंहिंजो सुठो केस पेश कयो। UNO जो चार्टर हुजे, UNO जो इंडिजीनस पीपल जा राइट्स हुजनि। 2 जेके कोवेनेंट्स आहिनि, पॉलिटिकल सिविल, उहे बि आहिनि। मुंहिंजे आर्टिकल में सॼो उहो रेफरेंस आहे। तंहिंजे करे उन जे शिकिल में असांखे न सिर्फ़ु पाणीअ जो जेको केस आहे उनखे मज़बूत करिणो आहे, पर ॿियनि वसीलनि लाइ पाणीअ सां गॾोगॾु जेको ॿियो जेको एग्ज़िस्टेंस इहो थ्रेट आहे सिंध खे, उहो आहे लॾ प्लान। एॾो ई ख़तरनाक आहे जेको असांजे राइट्स जे बि ख़िलाफ़ु आहे। उन ते ॿिए दफ़े खां मां ॻाल्हाईंदुमि। तंहिंजे करे मां हिते हिकु वॾी महिरबानी घुरायो। पर कोशिशि इहा आहे त असांखे आलमी कानूननि जे तहत, ख़ुदि पाकिस्तान जे आइन जे कानून तहत
उन्हनि जो केस पेश करे ईअं कयो त को माण्हू न करे। मिसाल जे तौर लास्ट तव्हां इहो केस आहे पेश कयो UN में, पोइ पहिरियों छा चवंदो त भई डॉक्यूमेंट त ॾेखारियो कहिड़ो रेफरेंस आहे, रुॻो तव्हांजे ईअं चवण सां कोन हूंदो त भई केनाल न निकिरनि, सिंध तबाह थी वेंदी, कहिड़े बुनियाद ते तव्हांखे अंग अखर ॾियणा पवंदा, डॉक्यूमेंट ॾियणा पवंदा, रेफरेंस ॾियणा पवंदा, सभु कुझु तव्हांखे करिणो पवंदो। उन खां पोइ सॼी दुनिया तव्हांजे लाइ, ख़ासि करे जेके इंडिजीनियस पीपल जा राइट्स आहिनि, उन में त सॼी दुनिया तव्हां सां गॾु आहे। वॾी महिरबानी। दानेश्वर मोहतरम मोहसिन जोयो साहब खे थोरो अचनि वासां मुखातिब थियनि। मोहसिन जोयो हाणे जेका असल ॻाल्हि आहे हिते अची बीहे थी उहा इहा थी बीहे त हिन सॼे मामले में जेका विढ़ंदी आहे उहा क़ौम विढ़ंदी आहे। हाणे हींअर जेको हिन वक़्तु जेको असांजो वॾे में वॾो मसइलो आहे उहो इहो आहे, मुंहिंजा भाउ दोस्त हिते ॻाल्हि कई 1960 खां, ऐं मुख़्तसर या 5 मिंट वठंदुसि, मुंहिंजा 2 मिंट थियनि 3 मिंट ऐं ॻाल्हाईंदुसि। ही जहिड़ो 1850 खां शुरू थियो जॾहिं अंग्रेज़ आया, पंजाब केनाल कढिया, उन खां वठी पंजाब जी नज़र इन ॻाल्हि ते हुई 100 सालनि ताईं, जेसीं ताईं इहा जहिड़ो हलियो पिए, विरामो थियो त असांखे कहिड़ी तरह सां पाणीअ ते पूरो सिंधूअ ते कब्ज़ो करणो आहे। ऐं नेठि वञी उहा ॻाल्हि जॾहिं पाकिस्तान ठहियो त उहो उन्हनि सिर्फ़ु 5-10 सालनि में हासिल करे सघियो पंजाब, जेको गुज़िरियल 100 सालनि में हासिल न करे सघियो। ऐं तव्हांखे ॿुधायां त असल जड़ छा आहे। जड़ इहो आहे, अवां ही जेके बि हिते हाल में वेठल आहियो, तव्हां सच ॿुधायो, सवाइ हिकु ॿिनि जे जिन खे आउं ज़ाती तौरु सुञाणा, कंहिंजी केतिरी बनी आहे, केतिरी ज़मीन आहे, तव्हां लॻी पियो वञे ख़ुश्क थींदो, ही थींदो। मूं वटि त काई कोन्हे, ऐं ॻाल्हि सिधी ॿुधायां, कंहिं वटि 10 एकड़ हूंदी, 25 एकड़ हूंदी। ही जेकी सॼी सिंध वॾेरनि सां भरी पई आहे, जागीरदारनि सां भरी पई आहे, रूहानी पेशवारनि सां भरी पई आहे, जंहिंजे हिकिड़े सॾ ते लख लख माण्हू ऐं हज़ारे माण्हू रुॻो हिकिड़ी काल ते गॾु थी वञनि। आउं इहो सवाल थो कयां त अञा उहे कहिड़े इंतज़ार में आहिनि, ज़मीनूं त उन्हनि वटि आहिनि, केनाल त इहे वीरान थींदा। ॻाल्हि इहा आहे त जॾहिं हारी कमेटी 38 में ठहे थी ऐं 1943 में, इहो नुक़्तो सम्झिजो, 1943 में GM सैद जॾहिं साईं वज़ीर हो त साईं जोए साहब 2 ज़री बिल कामरेड, हाणे इहा सम्झिजो साईं पंहिंजो अलामा आहे काज़ी, उन्हनि इहा ॻाल्हि कई त हाणे जेकॾहिं साईं GM सैद मुस्लिम लीग में आहे ऐं साईं इहा ॻाल्हि सम्झो पिए, उनजो सबबु इहो आहे त जॾहिं अलामा साहब शांति निकेतन जहिड़ो हिकिड़ो इदारो सिंध में ठाहिणु घुरियो पिए ऐं GM सैद खे लिखियईं साईंअ खे त मां अची हिननि जाहिल इन वॾेरनि खे तालीम ॾियणु थो चाहियां त ही मुसलमाननि खां तमामु, हिंदुअनि खां तमामु पोइते आहिनि। त जॾहिं साईं अलामा साहब हिते आयो त हिकु वॾेरे बि पंहिंजो ॿारु उते दाख़िल न कयो, हू मायूस थी मोटी वियो हलियो। पोइ उन्हनि इहो चयो, इहो सोचियो त इहो सॼो मसइलो इहो आहे त हिननि वटि हिकिड़ी लामहदूद ज़मीन वसीला आहिनि जिन खे हिनखे परवाह कोन्हे। पोइ उहे 2 ज़री बिल जेके आहिनि, 2 एग्रीगेरियंस बिल्स रिप्रेज़ेंट बाय GM सैद 1943 असेंबली, उनजा 2 मक़सद हुआ। उहो लिखियो पियो आहे, साईं जो किताब आहे। हिकिड़ो त माण्हूअ खे महदूद कयो त उनजी जेका ज़मीन आहे उहा 12 एकड़ खां मथे न हुजे। ॿी जेका अहम ॻाल्हि जंहिं ते थो अचां त उहा ॻाल्हि इहा हुई त उन वक़्तु उन बिल में इहो शामिल हो त दुनिया तमामु तेज़ी सां तरक़ी करे पई ऐं मॉडर्न टेक्निक्स अची चुकियूं आहिनि ज़रई शोबनि में हर, त उहो असांजो सिंधी सिखे। अफ़सोस इहो आहे उहे बिल पास न थी सघिया। उनजो नतीजो इहो निकितो त अॼु ॾींहं ताईं हाणे आउं अचां थो हुन ॻाल्हि ते त असां 100 साल पहिरीं वारी ज़राअत कयूं पिया। हाणे त सरफेस वाटर जेको दरिया खां मथां पाणी वञे थो ऐं उहो केनालनि में पवे थो, शाखनि में पवे थो, उनजो त दौर ई ख़तम थी वियो आहे। उहो मामिलो वञी किथे पहुतो आहे? मुख़्तसर ॻाल्हि इहा आहे, 145 मिलियन एकड़ फीट तव्हांजे सिस्टम में ही चवनि था, जंहिं मां दरियानि मां अचे थो 117। 104 मिलियन एकड़ फीट तव्हांखे खपे ज़रई
जेका पैदावार आहे उन लाइ 1 क्यूबिक जेको फुट आहे दुनिया में अॼु सिंध वाहिद सूबो आहे जेका उन 1 क्यूबिक फुट जे बुनियाद ते 5 गुना वधीक सॼी दुनिया पंहिंजी ज़रात हासिल करे थी। सिंध उते ई बीठी आहे। 70 मिलियन एकड़ असीं जेके आहिनि बचाए सघूं था। पर हाणे सिधी ॻाल्हि आहे त ही सॼे जो सॼो जेको मामिलो आहे उहो पंजाब जी हिते जेका सॼी इहा मूं तव्हांखे ॻाल्हि ॿुधाई त असांजो जेको हारी, असांजो जेको पोखींदड़, असांजो जेको वॾेरो, असांजा गादी नशीन, इहे सभु हिकु क़ौम जे तसवुर जे आॾो हिकिड़ी पूरी रुकावट बणियल आहिनि। ऐं जेसी ताईं ही सभु असांजा दोस्त गॾिजी हिकिड़ो इतिहाद, जीअं हिकिड़ी ॻाल्हि थींदी आहे त तव्हां अॻियां ॾिसो त तव्हांजे अॻियां ललकार चैलेंज कहिड़ो आहे ऐं उनजो रिस्पॉन्स, उहो रिस्पॉन्स असां छिड़ विछड़ नथा ॾेई सघूं। असांखे पंहिंजे उन्हनि 1 यूनिट जे दौर वारी जिदोजहद उनखे गॾु खणणो पवंदो। सभई हिकिड़े पेज ते ईंदा तॾहिं ही मामला हल थी सघनि था। ऐं आऊं मुबारक ॾियां थो, आऊं वरी बाफ़रीन ॾियां थो पंहिंजे हारी कमेटी जे दोस्तनि खे। एजेपी जे अॻुवाण साईं खातिम टालपर साहब खे थो अचनि। एजेपी अॻुवाण सॼी सिंध में पाणी जो मसइलो तमामु घणो हले पियो ऐं सभिनी माण्हुनि खे इहा ज़हन में ख़्यालु आहे त सिंधु दरिया असांजो आहे, तंहिं मथे बंदि ॿधी, तंहिंमें ॿिया केनाल कढी ऐं सिंध खां पाणी खसींदा, जेको अमलनि जो थी रहियो आहे। हिन खां अॻु में हिकिड़ी ॿी वॾी जदोजहद हले पई, सिंधु बचायो तहरीक, जंहिंमें सिंध जूं 10 सियासी पार्टियूं शामिल आहिनि, जंहिंमें असांजी अवामी जमहूरी पार्टी बि शामिल आहे। ऐं हींअर उन जा मुख़्तलिफ़ शहरनि में सुजागी जा एहतिजाजी मुज़ाहिरा थियनि पिया। अॼु बि आहे, कल्ह बि हो। अवामी जमहूरी पार्टी ताज़ो पंहिंजी सिर अलॻि बि उनजा मुज़ाहिरा करे पई। मदीन में बि कयो आहे, बेहड़ में थियो आहे, वार में थियो आहे, सखर में थियो आहे। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में पाणी जे मामले ते माण्हुनि में अवेयरनेस ॾिनी पई वञे त तव्हां जे अखियूं न खोलींदव, तव्हीं सुजाग न थींदव त तव्हां खां ही मसइलो वधीक गंभीर थी वेंदो ऐं तव्हीं वधीक परेशान थींदव। इन सिलसिले में जिन जिन माण्हुनि धार धार अलॻि अलॻि कमु करणु शुरू कया आहिनि, तिन में सिंध हारी कमेटी खे जस लहे, जंहिंमें सबर साहब इहा कोशिशि करे इहो इशू बि अॼोके हिन कॉन्फ्रेंस में शामिलु कयो आहे, जंहिंमें मोहतरम साईं रमज़ान ख़ासकली साहब जंहिं सिंध हारी कमेटी में तमामु वॾो कमु कयो। लतीफ़ साईं जो हिकिड़ो शेर मूंखे यादि आयो पिए त सुका सुंड कच्छनि में खरकड़ा पेरें, टिमदे नेणे आंके खावड़ी गॾिया। सुंड चइबो आहे, अॻे पाणी माण्हू खणंदा हुआ जे थाह में, उहो हूंदो हो सांधारो, ऐं उहो सांधारो ठहियलु हूंदो हो या हारणे जे खल मां या ॿकरे जे खल मां। उहो ठाहे कुल्हे ते ऐं कच्छ में खणी निकिरंदा हुआ, जीअं जिते रुञ हुजे, जिते उञ हुजे, जिते पाणी न मिले उहो पाणी पीअनि। उहे खावड़ी खणी निकिता आहिनि कंहिं सचाई जी ॻोल्हा में ऐं जुस्तजू में। उहो पाणी खुटी वियो आहे। हाणे उहो सुंड जेको आहे सो सुकल सुंड कच्छनि में खरकड़ा पेरें, ऐं पेरनि में अहिड़ा घेतला पियल अथनि जेके मिड़ी जरा पिया हलनि ऐं अखियुनि मां जर पियो वहनि। अव्हांखे अहिड़ा के माण्हू नज़र आया? ऐं चवां पियो उहे ई पाण आहिनि जेके अॼु जेके सिंधु लाइ जदोजहद कयूं पिया, जिन खां पाणी खसिजे पियो, जिन जे कच्छनि में हाणे पाणी जी खोट आहे। तव्हां ऐं असां सभई सबर हज़रत सवेत जेके दोस्त ते ॻाल्हायो विया, साईं मोहसिन साहब ज़बरदस्त ॻाल्हियूं कयूं, त असां सभिनी खे इन ॻाल्हि खे ज़हन में रखणु खपे त सिंध सां रुॻो पाणी कोन खसियो पियो वञे। तव्हांखे ख़बर हूंदी त हिन खां अॻु में असां खां तइलीम खसी वई आहे। सिंध जी कहिड़ी यूनिवर्सिटी जेका आहे हींअर पाकिस्तान जे यूनिवर्सिटियुनि में कंहिं पोज़ीशन में हुजे, कंहिं दुनिया जी पोज़ीशन में पाकिस्तान जी का यूनिवर्सिटी हुजे, तइलीम खसी, अकुल खसियो, ज़मीर खसियो ऐं असां खां दिमाग़ खसियो। तइलीम खसण का मामूली ॻाल्हि न आहे। रोज़गार खसियो, तइलीम खसियो, ज़मीनूं खसियूं, पाणी खसियो, बाक़ी बचो पाण वटि छा? ऐं असांजो मिठी मञा तमामु घणा, मिठी जे इलाइक़े में थर मञे बिजली केतिरी निकिरे पई,
ऐं घणे में घणी लोड शेडिंग असांजे मिठी में बि आहे, सॼी सिंध में आहे। बदीन वाहिद सिंध जो ज़िलो आहे जंहिंमें तमामु घणो तेल निकिरे थो। ईअं सम्झो त जेको पाकिस्तान जो तेल निकिरे थो तंहिंजो 60% बदीन मां निकिरे थो ऐं बदीन जे उन तेल जी का बि नेमत नसीब कान्हे। बदीन में वाहिद बदीन ज़िलो आहे जंहिंमें हिन वक़्तु जिते बांग्लादेश सां धार थियो त 95% लिटरेसी रेट थी वियो ऐं बदीन वाहिद ज़िलो आहे सॼे सिंध में जंहिंजो लिटरेसी रेट हींअर 35% आहे। न्याणियूं त घटि पढ़ियल आहिनि, आहिनि कोन, छोकिरा बि इहे आहिनि। मुंहिंजो तइलीम सां वास्तो आहे। साईं मीरानी साहिब हुते आयो, एनजीओ खोली, उनखे ॾेखारियासीं स्कूल। साईं अॼु ताईं वर्णनि जे स्कूल कोन थो हले जेको तव्हां खोलियो आहे। सिंध में स्कूल कोन था हलनि, तइलीम कान्हे। कहिड़ा कहिड़ा ज़िक्र कयूं त असां सां कहिड़ा कहिड़ा क़िस्म जा नहाती वेधन आहिनि। हिकिड़े के मसइले ते असीं घुरा कंदासीं, 5 मसइला ॿिया पैदा कया वेंदा। इहा सिंध जी सूरत हाल आहे। इन सूरत हाल लाइ जेकॾहिं असां पाणी जे इशू ते एहतिजाज कयूं था, का मामूली ॻाल्हि न आहे। रमज़ान जी उहो खावड़ी हो, मरण घड़ी ताईं जदोजहद कंदो रहियो। असांजो बि इहो आज़म आहे त असां ज़िंदगी भरियो कंदा रहंदासीं। अवामी जमहूरी पार्टी असां ऐं तव्हां त सिंध में सुजाॻी आणियूं, पंहिंजे जिन हक़नि खां महरूम थियल आहियूं उन लाइ जदोजहद कयूं। पाणी जे मसइले ते, तइलीम जे मसइले ते ज़रूरु जदोजहद कयूं जीअं असां पंहिंजा हक़ वठी सघूं। जीअं सिंध, जीअं लतीफ़, जीअं असांजी तालीम, जीअं असांजो सिंधु दरिया। अवामी वर्कर पार्टी जे अॻवान सीनियर कॉमरेड मोहतरम साईं बख्शल थलो साहब खे तो अचे अवां सां मुखातिब थिए। बुरो बंभोर आरियाणी उजारियो ताती ते लोग ता हाड़े धणी होर छोरियूं छुरन सिखियूं पुनू खयाऊं पोर आयो सो अतोर जे दुखियूं दिख वियारियूं सो अतोर हैदराबाद जो टोई हो जे आम पुरतन के दुखियन वाणुन के जिनके आम तौर ते बेसमझ समझो वेंदो आहे उन्हनि खे इन लाइक़ बणायो जो हू तारीख़ जो, पंहिंजी क़ौम जो, पंहिंजे तबिके जो, पंहिंजे माहौल जो न सिर्फ़ु शऊर हासिल कयूं पर उहा लाट ॿारींदा बि रहिया, जदोजहद जारी बि रखियूं। बिना कंहिं शक जे सिंधी क़ौम, सिंध जो पोरित आम माण्हू ॾुखे ॾेल में आहे। मिड़िया मछ हज़ार भाङा थींदे सोणी वारो हिसाब किताब लॻो पियो आहे। ज़मीनूं बि फुरनि था SIFC जे नाले में, दरिया खे बि डेम कट दरिया खे बि मारनि था ऐं हाणे जेकॾहिं ज़मीन पेरनि नथा निकिरी वञे, दरिया बि निकिरी वञे त पोइ असांजो छा? असां जहिड़ा आहियूं तहिड़ा न आहियूं, पोइ त ॻाल्हि ख़तमु थी वई। हा, पोइ हवाई मखलूक जेको बि चओ बचंदासीं ई कोन सही। जिस्म जो 70% पाणी आहे। पाणी खां सवाइ त जीअं नवाज़ खान बि चयो हयाती जी इर्तिका पाणी मां थी आहे, पाणी खां सवाइ त को मामलो बि कोन थो सघे। हूअं ई सिंध में एवरेज रेनफॉल मींहुं 2 सूबनि जी भेट में सभ खां घटि आहे। असांजो सॼो गुज़र सफ़र पाणी ते आहे। पाणी न आहे त आबाद ज़मीन बि बयाबान आहे, बंजर आहे, गैर आबाद आहे। ऐं उन गैर आबाद ज़मीन ते पाणी जा बफड़ा पवनि था त सदा निकिरी पवनि। ज़रखेज़ी बि असां वटि तमामु घणी आहे। तारीख़ी तौर ते हिकिड़ो डेल्टा जो ख़ितो, पर हाणे साईं आबाद ज़मीनूं सिंध जूं तबाह करे ही जेको आहे सो चोलिस्तान में, रेगिस्तान में जेको टेक्निकली बि जेको असां फीज़ेबल कोन्हे को उते वञी कंदा। सॼी तयारियूं 175 किलोमीटर डिघो केनाल, हिकिड़ो केनाल कोन्हे, दरिया आहे। इन्हनि मां ॿिया केनाल था निकिरनि ऐं सभु केनाल के हाणे बि कोन था ठाहिनि। के 80 जे ॾहाके में शुरू आहे, के 90 जे ॾहाके में शुरू थिया, के हाणे था शुरू थियनि। पर इन्हनि सभिनी दरियाहनि जी कमांड एरिया वधाईंदा था वञनि। माना पाणी अञा घणो निकिरंदो ऐं पोइ मुख़्तलिफ़ ज़िलनि जूं, पंजाब जे, वसेब जे, कुझु बलोचिस्तान, कुझु सिंध, पख्तूनख्वा जा कुझु ज़िला, त उन्हनि खे जेको आहे सो ही आबाद कंदा। ठहियल ठुकियल शइ खे तबाह करे वरी उनजे बुनियादी इहो ईअं सरमाएदारो निज़ाम आहे ई ईअं। मिसाल जे तौर ते असां बिना कंहिं पेस्टिसाइड्स जे, कंहिं दवाउनि जे, भाण जे पंहिंजा फ़सुल पैदा कंदा हुआसीं, खाईंदा हुआसीं, पंहिंजो ॿिज संभालींदा हुआसीं। हाइब्रिड ॿिज अची आहे, मोनोपोली थी खपे, कंट्रोल थो खपे। मल्टानेशनल्स खे असांजी हर शइ ते कंट्रोल थो खपे। तंहिंजे करे हू पंहिंजी अहिड़ी टेक्नोलॉजी खे सपोर्ट पिया कंदा आहिनि जेका हुनजी कंट्रोल रखी हुनजी हिक अठी खे सोलो करे। त
त ॿिज बि विया, भाण बाण ॾेई करे ज़मीनूं बि तबाह ख़राब बि थियूं। हाणे वरी पाण बग़ैर भाण जे बग़ैर हाइब्रिड ॿिज नाले हिसाब किताब खां बग़ैर जेके फसल पैदा था कनि उन्हनि खे वरी वरी महांगो करे था खपाइनि, चवनि था इहो ऑर्गेनिक आहे। तव्हांजे अंधे अकुल ऐं निज़ाम खे ते लख लानत, इहो त असां कंदा आयासीं, असांखे तबाह करे कोई छो कयो थो सॼो, पर करिणो ई आहे। तव्हांखे उस छो मुफ़्त में मिले, हवा छो तव्हांखे मुफ़्त में मिले? ज़मीन बि उस ऐं हवा वांगुरु आहे न, पाणी बि उस ऐं हवा वांगुरु आहे, सभिनि जे लाइ। चवंदा आहिनि दौलत जी माउ फितरत ऐं दौलत जो पीउ पोरियो आहे। फितरत जे वसीलनि ते बि कब्ज़ो, पोरे जी सघ असांजी हुई, असांखे उजरती मज़दूर बणाए छॾियो अथऊं। असांजो हारी बि वियो, खेत मज़दूर अची वियो आहे। 300 रुपया टंडे लायर में काउंड अहमद खान जे वते सां हारी कॉन्फ्रेंस में कईसीं, सुबुह से 6 बजे सुजुकी भरजे। 15 सालनि जे ॿार खां वठी करे 80 सालनि जे पोड़े ताईं उन सुजुकी में सभु चढ़नि। छा आहे त बाबा कम ते फसुलनि में केले जे बागनि में हारी कमु कंदा, उजरत घणी उजरत 300 रुपया, 50 रुपया सुजुकी वारो ओट मोट वठे, 50 रुपया ठेकेदार, बाक़ी 200 में अचे छा थो? खाईंदो छा, पीअंदो छा? का सिक्योरिटी कोन्हे का। ॾोह तव्हां जंहिंखे ॾियणु चाहियो, ज़रदारी खे को ॾोह ॾेई छॾे, को पंजाब खे ॾेई छॾे, बिना कंहिं शक जे ज़रदारी जो ॾोहारी आहे, बिना कंहिं शक जे पंजाब ॾोहारी आहे, चोर आहे। पर जॾहिं पेरा खणबा त पेरा पूरा खणबा आहिनि, अध में न छॾिबा। मक़ामी जागीरदार खां वठी करे भले जेको असांजो ज़ात भाई थियो वेठो हुजे, पीर मीर खां वठी करे जेको सहूलियतकार आहे, रियासत जो एजेंट बणियो बीठो आहे असांजे पाड़े में, उन खां पोइ सिंध जी सूबाई गवर्नमेंट, वफ़ाक़ी गवर्नमेंट, रियासत, साम्राज, ही निज़ाम, इन सभिनि ते ॻाल्हि थियणु घुरिजे। हैदरबख्श चवंदो इहो हुजे त सरमाएदारी निज़ाम ते न ॻाल्हाए आहे छा? या रुॻो हिकु मिंट माण्हू माना असां साम्राज जी तनक़ीद खे गुम कयो रियासत जी तनक़ीद में, रियासत जी तनक़ीद खे गुम कयो फ़ौज जी तनक़ीद में, फ़ौज जी तनक़ीद खे गुम कयो एस्टेब्लिशमेंट जी तनक़ीद में, एस्टेब्लिशमेंट जी तनक़ीद खे गुम कयो पार्टी ते, हिकिड़ी ते जेका गवर्नमेंट में उन ते तनक़ीद में, उन पार्टी जी तनक़ीद खे हिकिड़ी गुम करे हिकिड़े फर्द ते बीहारे। इहो असांजो कमु कोन्हे। असांजो कमु सॼो एक्सरे खोलणो आहे त काथों काथों धक लॻनि था, कि हिकिड़ी बीमारी हिकिड़ी कुंड लाइ इशारो काफ़ी कोन्हे। इन सरमाएदार निज़ाम सां बुनियादी तौर ते मसइलो आहे, जंहिंखे इहा बीमारी उन बादशाह वारो ख़ब्त लॻी वियो आहे त जंहिं शइ खे हथु लॻाए उहा सोनी थी पए। हाणे दरिया सोन थी पए, वण सोन थी पए, खाधो सोन थी पए, महबूब सोन थी पए, पोइ चुमंदे कंहिंखे, खाईंदे छा, पीअंदे छा, जीअंदे छा? त हिकिड़ी ऊंधो निज़ाम आहे, हिकिड़ो पूरो निज़ाम हूंदो आहे, ग्लोबली हूंदो आहे। ऐं पोइ उन में पोइ बदतरीन जेके मिसाल बणजनि था दुनिया जे ॿियनि हंधनि ते, माण्हू वसीला ॿियनि हंधनि ते बि ईअं ई फुरजनि था। अकुल हरंद साॻियनि हिसाब सां थो कमु करे, पर वरी बि किथे न किथे उन्हनि खे इहो सम्झ में अचे थो त असांजो आम माण्हू बुनियादी शयूं कहिड़ियूं जिन जे बचाव ज़रूरी आहे, पर हिते न आहे, हिते ॿेगी मती वई। बोर्ड अचे थी पई, जंहिंखे जंहिंखे जेको टपड़ हथ में अचे थो खणी हितां मुल्क मां भॼी वञो, बाक़ी असांजो आम माण्हू पियो लोड़े। दरिया खे ख़तरा कहिड़ा आहिनि? दरिया खे सिर्फ़ु केनालनि जो ख़तरो थोरी आहे। जीअं नवाज़ खान चयो, डेम पाण वॾो ख़तरो आहे, ऐं बादशाह डेम जी हिमायत पे कयो, तॾहिं हिकिड़ो पंजाबी सरनबाज़ हो जेको पे मुखालफ़त कंदो हुयो, मोहम्मद अली शाह जहिड़ा माण्हू या कुझु ॿिया अहिड़ा माण्हू जेके माहौलियात जे सवाल खे सम्झंदा। त दरिया जो सवाल असांजो क़ौमी सवाल बि आहे, तबक़ाती सवाल बि आहे, माहौलियात जो सवाल बि आहे, इहो आलमी सतह जो सवाल आहे। हिन एड्रेस डेम, केनाल बि, डेम बि, ऐं टियों दरिया पालूट थो थिए, असांजो ख़राब थी वियो आहे। मां वियुसि सराइकी वसे वञी दोस्तनि सां घुमियुसि फिरियुसि, दरिया बि ॾिठुमि उन पासे ॾे, कोटदू जे पासे ॾे, पंहिंजो दरिया मूंखे वणियो पिए त मां पाणी जो ढुक ईअं ई पी छॾियो हुतां। वरी फूड पॉइज़निंग में फासी वियासीं, सभु बीमार थी पियासीं। पर पीअण जहिड़ो न आहे पाणी, पालूट थी चुको आहे। शहरनि जो केमिकल फैक्ट्रियुनि जो, हिननि जो हुक्मरान जो कुलियो आहे। हिननि आबाद 22,000 ख़ानदान मोहाना असांजा रहंदा मंछर ते, हथु वठी पालूट कयूं, बचाइण ते छुटो पाल्यूट कयूं। त ही बाबा जेको असांखे पाण मारनि था वेठा, बीमारियूं ॾेई, पाणी ख़राब, सिंध जो जल ख़राब थी वियो आहे, ज़हरीलो थी चुको आहे, किथे
त का प्लानिंग कोने, का ज़रई पॉलिसी कोने, का सनती पॉलिसी कोने का। असांजो हारी सफ़ा तकलीफ़ में आहे, व्याज खोरनि जे वर चढ़ियल आहे ऐं हिकु लिहाज़ खां ॼण बेवस थी पियो आहे। हारी जी ॿी माना असांजे हुक्मराननि बुख रखी छॾी आहे। पोइ कीअं विढ़ंदासीं हिन जे ख़िलाफ़? छा अकेला इहे मर्द विढ़ंदासीं? असां सभु ॻाल्हियूं त असां कयूं था, असां विढ़ंदासीं, पंहिंजे दरिया बचाईंदासीं। घर असांजो हलाए असांजी औरत, बनी ते असां सां हार में मदद करे औरत, बाक़ी सियासत असां रुगो मर्द कंदासीं। कोन थींदो कामरेड इहो? या भुल कढी छॾियो, ॿारहें बचे निकिरणो पवंदो, पंहिंजी भेणुनि अमड़ियुनि सां निकिरणो पवंदो, वॾनि वारनि वारी फौज जी अॻुवाणी में निकिरणो पवंदो, तॾहिं का नई रिवायत ठहंदी, तॾहिं पाण पंहिंजा दरिया बचाए सघूं था। अकेले मर्दनि जो मसइलो कोन्हे को। घुर मां ॾिठुमि कराधातुनि खे, कराधातुनि में इहा ॻाल्हि वाज़े तौर ते लिखी पई आहे, ज़रई सुधारा कयो, जागीरदारनि खां ज़मीनूं खसियो, सिंध जे बेज़मीन हारियुनि खे ज़मीन ॾियो, उन्हनि खे सब्सिडाइज़ कयो। हे इंडिपेंडेंट पावर प्रोजेक्ट्स जेके बि IPPs उन्हनि खे पिया सब्सिडाइज़ कंदा, सरमाएदारनि खे पिया सब्सिडाइज़ कंदा, जागीरदारनि खे पिया सब्सिडाइज़ कंदा, आम माण्हू में न। बुख बदालियूं ख़ात्मो कीअं थींदो? थी कोन थो सघे। पॉलिसियूं उहे न आहिनि, रवैयो इहो आहे, तव्हांजी नियत ई न आहे। नियत कयो था कराची वञण जी टिकट लाड़काणे जी अथव, थी नथो सघे इहो बाबा। छो न नियत हिन एलियत पंहिंजो बूटो पाण ॿारणो पवंदो ऐं उन लाइ लाज़मी तौर ते हा इहा ख़्वाहिश आहे दोस्तनि जी। माण्हू चवनि था अब सभु खाबी दुर्जियूं या सिंध जूं वतन दोस्त या दरिया दोस्त गॾु छो नथियूं थियनि? इताद फॉर्मली अदा ठहिया पिया आहिनि, सिंध में भी ठहिया पिया आहिनि, ॿिए हंधि बि ठहिया पिया हूंदा, पर हक़ीक़त इहा आहे त दरिया जे सवाल ते जेकॾहिं को रिवायती इताद एॾी सरगर्मी भली नथो ॾेखारे सघे, पर पहिरें ॾाके में तनज़ीमूं, फोरम, पार्टियूं पंहिंजो इनफरादी किरदारु निभाईंदे सरगर्मियूं वधी चढ़ी वधीक थियूं कनि, इहो स्वाभाविक आहे, इहो भलो आहे। कुंड कुंड मां आवाज़ अचणु घुरिजे, हर फोरम मां आवाज़ अचणु घुरिजे। साथी इकबाल भला भली सलाह ॾिनी, हारियुनि सां पाण वेठा आहियूं, दानिश्वरनि सां वेहूं था, टेक्नोक्रेटनि सां वेहूं था, ईअं असांखे ट्रेड यूनियनिस्ट मज़दूर तंज़ीमुनि खे गॾु विहारणो पवंदो, खाबीदुर जी सभु तंज़ीमूं गॾु करे त मज़दूरनि जे अंदरि बि इहो सुवाल लहे, मज़दूर हारी आम माण्हू ई विढ़ी सघे थो। ही जेके वाइट कलर पाए अॼु असां ख़ुशि आहियूं, भले उहे बि माना चवंदा आहिनि त मां दरिया ते कब्ज़ो आहे, एहतिजाज कनि था वाइट कलर माण्हू या असांजो मथे। कंहिं दोस्त चयो सिंध जो हर तबिको जेको आहे सो विढ़े थो, हर तबिको जेकॾहिं सिंध जो विढ़े थो त कहिड़ो तबिको आहे जेको हरापाई थो करे, कहिड़ो तबिको आहे जेको कुझु जॻह में साज़बाज़ थो करे? लेनिन चवंदो सियासत नालो आहे आम सियासत, क़ौम, जमहूरियत, वतन, दरिया, माहौल जे पुठियां थींदड़, इन नालनि जे पुठियां थींदड़ तबक़ाती सियासत खे सम्झणु। जेका फुर थिए थी उहा बि तबक़ाती आहे, इन जे पुठियां बि हिकिड़ा तबक़ा आहिनि। मुंहं साॻियो असां सां ॻाल्हाईंदा त ईअं लॻंदा असांजा भाइर आहिनि, असांजी ॿोली था ॻाल्हाइनि, दरिया सां साॻियो प्यार अथनि, पोइ ते खपाए था अचनि। पोइ चवंदा कामरेडनि वटि वेसो बि कोन्हे, कामरेडनि वटि वेसो भले न हुजे, कामरेडनि वटि गैरत आहे, ज़मीर आहे, शऊर आहे, अकुल आहे, फ़हम आहे, तव्हां त हर शइ खां आज़ाद थी विया। ॿार पे वेठो घिटी में, अॻे कंहिं चयो सड़े ते शर्म न पिया आंदे, घिटी च पिया हंधई, आखे चाचा शर्म अखियां अची थींदे, अखियां बंदि की वेठा, सुन जो अखियूं बंदि आहिनि। हिननि मां को आसिरो कोन्हे, असांखे पंहिंजे माण्हुनि मां आसिरो, जेके 1500 बीमारियूं लॻल हूंदियूं क़ुरान तबके वांगुरु, पर इलाज तरियाक वरी बि आम माण्हू वटि आहे, वरी बि इंसानियत जा 4 दाणा जेकॾहिं संभालियल आहिनि उहे बि इन आम माण्हू वटि आहिनि। उन आम माण्हू ॾे वञण जी ॻाल्हि आहे, उन आम माण्हू खे एड्रेस करण जी ॻाल्हि आहे। सिंधारी कमेटी अॼु हिकिड़ो असांखे प्लेटफॉर्म ॾिनो, उन लाइ उनखे लख शाबासूं। बसि मां वक़्तु कोन थो वठां, दोस्तनि घणो वक़्तु वरितो आहे, मुंतज़मीन खे बि इहा गुज़ारिश आहे त जेसि ताईं असां पंहिंजी कारवायुनि में जमहूरियत पसंदि न थींदासीं, असां जमहूरियत खे आम माण्हुनि ॾे खणी कोन था वञी सघूं। कारवायुनि में डेमोक्रेट थियण जी माना इहा आहे त हिकिड़ो मुक़ररु वक़्तु रखो, उन में हर मुक़रर खे उन मुक़ररु वक़्त में ॻाल्हि पूरी करण जे लाइ ज़ोर भरियो, त जीअं सभु दोस्त पंहिंजूं पंहिंजूं ॻाल्हियूं रखी सघनि। जिदोजहद ज़िंदाबाद, इनक़लाब ज़िंदाबाद। वो पेश कंदड़
सिंध हारी कमेटी समझे थी त सिंधु दरिया मां निकतल 6 कैनाल ऐं 13 लख एकड़ ज़मीन जी अलाटमेंट गोरख हिल ऐं हाले जी ढंढ ते कब्ज़े जो बुनियाद SIFC स्पेशल इन्वेस्टमेंट फैसिलिटेशन काउंसिल जेका पाकिस्तान पीपल्स पार्टी, मुस्लिम लीग नून, MQM ऐं ॿियनि इत्तेहादी जमायतनि गॾिजी 2023 में एक्ट पास कयो। उन करे सिंध हारी कमेटी उन SIFC एक्ट के रद्द करे थी ऐं मुतालबो करे थी त उन एक्ट के ख़त्म कयो वञे। मंज़ूर आहे। सिंध हारी कमेटी सिंधु दरिया मां 6 कैनाल कढण जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत करे थी ऐं मुतालबो करे थी त 6 कैनालनि कढण वारे मंसूबे खे मुकमिल तौर ते ख़त्म कयो वञे। मंज़ूर आहे। सिंध हारी कमेटी सख्तीअ सां मुतालबो करे थी त सिंध में 13 लख एकड़ ज़मीन जी अलाटमेंट हुजे या शहरी ज़मीन ते कब्ज़ो हुजे, उनखे ख़त्म कयो वञे ऐं सिंध गवर्नमेंट खां मुतालबो करे थी त SIFC जे सभिनी मंसूबनि खे सिंध में मंसूब कयो वञे। सिंध हारी कमेटी मुतालबो करे थी त सखर, घोटकी, कश्मोर, शिकारपुर, जेकमबाद में जेका बदअमनी चोट चढ़ियल आहे, जंहिंमें माण्हुनि जे अगवा, क़त्ल, फुरलुट ऐं चोरी वग़ैरह अची वञे थी, उनजो ज़िम्मेवार सिंध में पीपल्स पार्टी जी हुकूमत आहे। सिंध हारी कमेटी मुतालबो थी करे त उन्हनि ज़िलनि में सख़्तीअ सां अमन व अमान क़ाइमु करे धाड़ेलनि, अगवा खोरनि, चोरनि जी सरपरस्ती कंदड़ वॾेरनि खे कानून जे कटहरे में आंदो वञे। मंज़ूर आहे। ही कॉन्फ्रेंस मुतालबो करे थी त सिंध में एरीगेशन कानून तहत सही पानी जी विर्छ के यकीनी बणाइजे ऐं पानी जी चोरीअ खे रोकण लाइ सख़्त क़दम खयां वञनि। मंज़ूर आहे। ही कॉन्फ्रेंस बाबा सिंध कामरेड हैदर बग जतोई खे ज़बरदस्त साराह पेश कंदे मुतालबो करे थी त ज़रई सुधारनि ते अमल करे फी ख़ानदान खे 50 एकड़ ज़मीन ॾियण जो कानून पास कयो वञे। मंज़ूर आहे। सिंध हारी कमेटी कैनालनि ऐं ज़मीननि जी अलाटमेंट ख़िलाफ़ जेके बि क़ौमी जमायतूं उन जी मुखालफ़त कनि थियूं, उन्हनि सां मुकमिल सहकार करण जी ख़ातिरी कराए थी ऐं समूरे सिंध जे माण्हुनि खे अपील करे थी त असांजे हिन जिदोजहद में असांजो साथ ॾिनो वञे। इनक़िलाब। महिरबानी।